बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे। ऐं उन रब जो इहो शान आहे त हू रब जॾहिं चवंदो आहे त थिए त उहा शइ बिला शुबा थी पवंदी आहे। ऐं कुन फयकुन ते पाण सभिनीनि जो एतमाद आहे, पाण सभिनीनि जो यकीन आहे ऐं पाण सभिनीनि जो ईमान आहे। नाज़रीन, अज़मत रमज़ान प्रोग्राम में तव्हां सभिनीनि खे मां भलीकार चवां थी। ट्रांसमिशन अव्हां ताईं हिन वक़्तु लाइव पहुचाई वेंदी आहे ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो। ऐं हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं लाइव त पहुचाई वेंदी आहे, पर कोशिशि हूंदी आहे त हिन ट्रांसमिशन खे रोज़ जी बुनियाद ते असीं ख़ूबसूरत बणाए अव्हां ताईं पहुचाए सघूं ऐं रोज़ जी बुनियाद ते हिन ट्रांसमिशन खे असां यूज़फुल बणाए सघूं। अॼु 15 रमज़ान आहे, मिड ऑफ द रमज़ान। जॾहिं माह रमज़ान जो मिड हूंदो आहे ऐं पोयां जॾहिं ॾिसंदा आहियूं त यकीनन हिकिड़ी ख़ूबसूरत रूटीन खे पाण जेको आहे न गॾु खणी हलंदा आहियूं ऐं उन रूटीन में पाण सभु ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में एडजस्ट बि थी वेंदा आहियूं। छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो ह्यूमन बॉडी आहे, ह्यूमन स्ट्रक्चर आहे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां जेको आहे न 12 महीना जॾहिं सॼा सोचूं था, वरी उन में 11 महीननि जी हिकिड़ी रूटीन ऐं हिकिड़े महीने जी रूटीन खे ॾिसंदा आहियूं। द सुल्तान ऑफ ऑल द 11 मंथ्स, माह रमज़ान जे बारे में जॾहिं बि सोचींदा आहियूं त वाक़ई में हिकु ख़ुशीअ जो इज़हार हूंदो आहे ऐं उहा ख़ुशी उन ॿार खे बि महसूसु थींदी आहे, उन ई तरह नौजवान बि महसूसु करे रहियो हूंदो आहे, उन ई तरह वॾी उमिरि जा माण्हू बि उन ख़ुशी खे उन ई तरह महसूसु करे रहिया हूंदा आहिनि। अॼु 15 रमज़ान आहे ऐं माह रमज़ान जो सॼो महीनो भलारो, माह रमज़ान जी घड़ी जेका हूंदी आहे उहा बरकतुनि भरी हूंदी आहे ऐं उन घड़ीअ में जॾहिं इंसानु जेको आहे न पंहिंजे रब सां मुखातिब हुजे थो, जॾहिं तिलावत क़ुरान करीम तव्हीं करियो था, जॾहिं तव्हीं निमाज़ पढ़ो था, जॾहिं तव्हीं रोज़े जी हालति में मौजूदु हुजो था ऐं तस्बीहात कलमात, उन खां पोइ जॾहिं दुआ घुरी वेंदी आहे त इन ॻाल्हि ते बि पाण सभिनीनि जो ईमान आहे, यकीन आहे, बिलीव आहे त उहा दुआ बिला शुबा क़बूल थींदी आहे। माह रमज़ान जो 15 रोज़ो मौला इमाम हसन अलैहिस्सलाम जिन जी विलादत बा सआदत ऐं उन किरदार ते जॾहिं बि नज़र पवे थी त असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत किरदारु नज़र अचे थो, जंहिं किरदार खे ॾिसी, उन अमल खे ॾिसी इंसानु पंहिंजी ज़िंदगी यकीनन ख़ूबसूरत बणाए सघे थो। त केतिरा ई ख़ूबसूरत सबक़ इंसानु हासिलु करे सघे थो। असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं इस्लामी शख़्सियात जी जॾहिं बि ॻाल्हि थिए थी, इस्लामी तारीख़ जी जॾहिं बि ॻाल्हि थिए थी, त उते इहो मुमकिन न आहे त इंसान खे ख़ूबसूरत मैसेज न मिले, इंसान खे ज़िंदगी जो ख़ूबसूरत दर्स न मिले, इंसान खे इंसानियत जो दर्स न मिले, इहो मुमकिन न हूंदो आहे। मौला अली अलैहिस्सलाम ऐं हज़रत बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जा वॾा फ़र्ज़ंद ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जान, जॾहिं बि इमाम हसन ऐं हुसैन जी शख़्सियत ते नज़र पवे थी, उन्हनि किरदारनि ते नज़र पवे थी, त यकीनन असीं माना दिलि सां चवंदा आहियूं त इंसान जी दिलि ठरी पवंदी आहे, इंसान जी दिलि बाग़ बहार थी पवंदी आहे ऐं शहादत जो उहो मर्तबो, शहादत जो उहो मान ऐं शान ऐं इस्लाम जी जेका बका आहे, इन्हनि यकीनन इन्हनि ख़ूबसूरत नालनि सां आहे। नाज़रीन, अॼु ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक आहे इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी ज़िंदगी जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन ट्रांसमिशन में। नाज़रीन, साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। सो हिन स्पॉन्सरशिप सां अॻियां वधूं था ऐं ट्रांसमिशन में जनाब मौजूदु आहिनि हिन वक़्तु मुफ़्ती साहबु, मुफ़्ती रजब अली सिकंदरी अल अज़हरी साहब, जिन खे दिलि जी गहराई सां भलीकार चऊं था। मुफ़्ती साहब ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। मुफ़्ती साहब, टॉपिक ॾाढो ख़ूबसूरत आहे, खुरसारियूं अॼु जी हिन ट्रांसमिशन में ॻाल्हियूं कंदासीं ऐं जनाब उन खां अलावा असांजी हिन ट्रांसमिशन में मौजूदु आहिनि ज़ुल्फ़कार कल्होड़ो, पाण मोरो खां कही आया आहिनि ऐं सुठे आवाज़ जा मालिक आहिनि। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। नाते कलाम तव्हां खां ॿुधंदासीं ऐं ज़रूरु मां ज़िक्र करणु चाहींदमि फेसबुक जो ऐं यूट्यूब जो बि।
हीअ जेका ट्रांसमिशन आहे अज़मत रमज़ान अवां ताईं लाइव हिन वक़्तु पहुची रही हूंदी आहे मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां। स्क्रीन ते तव्हां असांखे लाइव ॾिसी रहिया हूंदा आहियो, फेसबुक ते बि तव्हां ॾिसी रहिया हूंदा आहियो ऐं डिफरेंट सेगमेंट्स तव्हां ताईं फेसबुक जे ज़रिए पहुचाया वेंदा आहिनि। तव्हां उते लाइक बि करे सघो था, शेयर बि करे सघो था। सुठी ॻाल्हि इहा आहे त ट्रांसमिशन हिन साल माना पोयां 4-5 साल मां जेकॾहिं ट्रांसमिशन खे ॾिसां थी त असां लाइव कॉल्स कोन खणंदा हुयासीं हुन ट्रांसमिशन में, पर हिन साल माशाल्लाह असां ट्रांसमिशन में असीं तव्हांखे बि शामिलु कंदा आहियूं। तव्हांजा बि जेके सुवाल हूंदा आहिनि उन्हनि खे बि वठण जी कोशिशि कंदा आहियूं, उन नंढनि नंढनि मसइलनि ते नज़र विझण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं मुफ़्ती साहब माशाल्लाह आलिम दीन आहिनि त पोइ उन्हनि सां डिस्कस कंदा आहियूं, तव्हांखे बि उन्हनि मसइलनि जा हल आराम सां मिलंदा आहिनि। नाज़रीन, यूट्यूब ते चैनल मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां, त तव्हां ट्रांसमिशन खे ॿीहर उते बि ॾिसी सघो था। अच्छा मुफ़्ती साहब, तव्हांजी तरफ़ पहिरीं अॻियां वधूं था ऐं अॼु मूं ज़िक्र कयो आहे इमाम हसन अलैहिस्सलाम जिन जो विलादत बासआदत आहे उन्हनि जी, अव्हां कीअं बयानु फरमाईंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इमाम हसन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिंजे लाइ हुज़ूर सय्यदे दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम इरशाद फरमायो, अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह। सुभान अल्लाह। हसन हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। बेशक बेशक। जन्नत जे जवाननि जा हुज़ूर छो फरमायो? छो त जन्नत में को पोड़ो हूंदो ई कोन, सभिनि खे हमेशह वारी जवानी बख़्शी वेंदी। सुभान अल्लाह। भले दुनिया मां को कहिड़ी उमिरि में बि रवानो थियो आहे, हुनजो विसाल थियो आहे, पर जन्नत में सभिनि खे जवानी मिलियल हूंदी। जी। इन लाइ हुज़ूर फरमायो त हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि। सुभान अल्लाह। जन्नत जे सरदारी बि इमाम हसन अली मक़ाम वटि, त वरी हैदर करार शेर ख़ुदा सुभान अल्लाह हज़रत अली करमल्लाह अजल करीम जंहिंजा वरी वॾा फर्ज़ंद बि, जी जी जी, ऐं वरी संदन नानू बि बेमिसाल, बेशक बेशक, यतीमनि जो यार, अड़ियनि जो आधार, मुहम्मद रबी अलैहिस्सलातु वस्सलाम। सुभान। कुझु अहिड़ा ख़ुशि नसीब हूंदा आहिनि जेके ॾाॾाणे ख़ानदान ऐं नानाणे ख़ानदान ॿिन्ही तरफ़ां बेमिसाल हूंदा। बेशक बेशक। हज़रत इमाम हसन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जेकॾहिं तव्हां नानाणे ख़ानदान ते नज़र रखो त हज़रत इमाम हसन जो नानू जेको पूरी काइनात जो मालिक, बेशक बेशक, अंबिया जो बि सरदार, सुभान अल्लाह, हज़रत इमाम हसन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी नानी जेका हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी घरवारी, तमामु मोमिननि जी रूहानी माउ, हा हा बेशक, जेका इमाम हसन अली मक़ाम जी वालिदा सय्यदा तय्यबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फ़ातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा, उहा जन्नत जे औरतुनि जी सरदार। वरी हज़रत इमाम हसन अली मक़ाम जी नानी जेका उन जे वालिदा जेका जन्नत जे औरतुनि जी सरदार, उन जी बि अम्मड़ आहे, यानी सैयदा फ़ातिमतु ज़हरा जी बि अम्मड़ हज़रत उम्मुल मोमिनीन ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा आहे। जेकॾहिं हज़रत इमाम हसन अली मक़ाम जा मामा ॾिसो नानाणे ख़ानदान में, त उहे बि बेमिसाल जेके हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जा साहिबज़ादा हुआ, जंहिंजो नंढपिण में विसाल थी वियो हो। हज़रत अबुल क़ासिम, हज़रत इब्राहिम, उहे बेमिसाल। वरी जेकॾहिं ॾाॾाणे ख़ानदान ॾे ॾिसो त हज़रत इमाम हसन अली मक़ाम जा चाचा ॾिसो हज़रत जाफ़र तैयार रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत जाफ़र तैयार जंहिं मके खां हबशा ॾे हिजरत कई, जंहिंजे तबलीग सां हबशा जे बादशाह कलमो पढ़ी इस्लाम में दाख़िल थियो। जॾहिं हज़रत जाफ़र तैयार सहाबनि खे वठी करे हबशा पहुता त हबशा जे बादशाह मुसलमाननि खे घुराए ऐं चयो त तव्हांजा पोयां रिश्तेदार यानी मके जा जेके मुशरिक काफ़िर हुआ,
उहे चवनि था त तव्हांजी जेको आहे किरदारु सही न आहे ऐं तव्हां हिते असांजे मुल्क में हिजरत करे आया अमन ख़राबु कंदव। त हज़रत इमाम हसन अली मक़ाम जे चाचे हज़रत जाफ़र तैयार सफ़ाई जे लाइ का ॿिया दलील कोन ॾिना, जी हा, बल्कि हबशा बादशाह जे साम्हूं सूरे मरियम जी तिलावत शुरू कयूं। सुभान अल्लाह। काफ हा या आइन साद ज़िक्र रहमत रब्बिका अब्दहू ज़करिया। जीअं तिलावत कंदा विया, तिलावत हबशा जो बादशाह जेको ईसाइयो ॿुधंदो वियो उनजे अखियुनि मां ॻोढ़ा वही आया। जी, उन जीअं हज़रत जाफ़र तैयार उहा तिलावत मुकम्मल कई त हबशा जे बादशाह बिला ताख़ीर चयो त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। यानी हज़रत जाफ़र तैयार जे तबलीग जो असर त हबशा जे बादशाह कलमू पढ़ियो जी, ऐं पोइ वरी हबशा जे बादशाह जे शान में अल्लाह क़ुरान नाज़िल कयो। व इदा समिउ 7 सिपारे जी इब्तिदा जेका आहे, जी, व इदा समिउ मा उनज़िला इलर रसूल तरा अयुनहुम तफीदु मिन अद्दम मिम्मा अरफू मिनल हक़। जॾहिं इहे ॿुधो जेको पैगंबर ते नाज़िल कयो वियो त उन्हनि हक़ खे सुञाणे उनखे क़बूल कयो। यानी हबशा जे बादशाह क़ुरान ॿुधी हक़ ॿुधी उनखे क़बूल कयो। तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो हज़रत इमाम हसन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मक़ाम ऐं मर्तबे जो। सुभान अल्लाह। यानी जंहिंजो ॾाॾाणो ख़ानदान बि बेमिसाल हुजे, नानाणो ख़ानदान बि बेमिसाल हुजे, त बिला शक व शुबा उहो बचिड़ो बि बेमिसाल ई हूंदो आहे। सुभान अल्लाह, बेशक। ऐं जंहिंजे ततहीर जी पाकी जी गवाही ख़ुदि आसमाननि तां अचे, ॾे। बेशक। ख़ुदा वंदे कुद्दूस 22 सिपारे में इरशाद फरमाए न, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। जॾहिं इहा अहल बैत जे पाकी में ततहीर में आयत नाज़िल थी, छो त अहल बैत में हज़रत इमाम हसन, इमाम हुसैन अली मक़ाम, हज़रत सैयदा फ़ातिमा, हज़रत शेर ख़ुदा जी। हुज़ूर जी ज़ात आहिनि। त जॾहिं आयत नाज़िल थी त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदा फ़ातिमत ज़हरा खे ऐं हज़रत शेर ख़ुदा खे ऐं ॿिन्ही शहज़ादनि खे घुरायो। जी हा, हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी त हुज़ूर वटि जेका चादर मुबारक हुई या कंबल जंहिंखे असां चऊं, जी, जी, त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत फ़ातिमा खे, हज़रत शेर ख़ुदा खे ऐं शहज़ादनि खे पंहिंजे गॾु विहारे ऐं उहा चादर मथां विधऊं या कंबल, ऐं जी। पोइ उन कंबल जा जेके हेठां पलव हूंदा आहिनि साइडूं, उहे पंहिंजे पेरनि मुबारकनि सां हीअं हेठां थोरा जीअं फोल्ड कजनि, जी, 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 ईअं वरायूं। वराए उन खां पोइ दुआ घुरियूं, मुंहिंजा करीम रब जंहिंजे ततहीर जो तो ऐलान कयो आहे क़ुरान में, अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती, मुंहिंजा अल्लाह इहे त मुंहिंजा ही अहल बैत आहिनि। सुभान अल्लाह। त हज़रत उम्मे सलमा अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, छा मां बि दाख़िल थियां हिन में? हुज़ूर फरमायो त तुंहिंजो शान तुंहिंजी जॻह ते, तूं मोमिननि जी रूहानी माउ आहे, क़यामत ताईं जेके ईमान वारा ईंदा, जी, तुंहिंजो शान आहे, तूं मुंहिंजे निकाह में आहीं, त ताजदारे ख़त्मे नबूवत जे निकाह में तुंहिंजो अलॻि शान पंहिंजी जॻह ते। पर हीअ जेको मख़सूस, हीअ जेका ततहीर जी आयत नाज़िल थी आहे, उहा हिन अहल बैत अतहार जे लाइ नाज़िल थी आहे। हाणे इन मां अव्हां अंदाज़ो लॻायो हज़रत इमाम हसन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान ऐं मर्तबे जो। हाणे असांखे पंहिंजे टाइम खे बि मदे नज़र रखिणो थो पए, जेकॾहिं इहा गुफ़्तगू ईअं हलंदी रहे त मां चवां त मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ त असांजो इल्मु खुटी वेंदो। पर इहो मिसाल बि बेजा न हूंदो जेकॾहिं चइजे त ही पूरी दुनिया जा वण कलम बणिजी वञनि ऐं ही दरिया ऐं समुंड मस बणिजी वञे, ऐं असां हज़रत इमाम हसन अली मक़ाम जो शान लिखंदा रहूं त इहे कलम बि ख़तमु थी वेंदा, इहा मस ऐं सियाही बि ख़तमु थी वेंदी, पर सुहिणे इमाम हसन जो शान ख़तमु न थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। इलाही ख़ूबसूरत अंदाज़ में ट्रांसमिशन जो स्टार्ट थियो आहे, ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में मुफ़्ती साहिब जिन बयानु फ़रमायो आहे। असां अॻियां वधूं था, मां ख़ुदि चयो त वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे असां अॻियां वधंदासीं। ज़ुल्फ़कार कलोड़ो सां गॾु मौजूदु आहिनि। त
तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हिकु मुहम्मद आहे सभिनी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। हिकु मुहम्मद आहे सभिनी हुस्न वारन में हसीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। है कुल गिसा प्यारे हुस्न जा ता चवन चाले हवा हिकु मिलियो यूसुफ खे बाक़ी ॿियावणे ताले हवा से मुहम्मद खे मिलिया सभु मोहब थियो नूरे मुबीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। है सो यूसुफ जी ॾिसी थे औरतन हथ ज़ान क्या पर मुहम्मद खे ॾिठो जिन तन तसर कुर्बान क्या। ऐसो यूसुफ जी ॾिसी थे औरतन हथ ज़ान क्या पर मुहम्मद खे ॾिठो जिन तन तसर कुर्बान क्या। हू ज़ुलेखा जो पिरी पर ही सजण हर दिल नशी वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। ए मखे सर ईद थी वई जो मिलियो आले जनाब जंहिं जी ज़ियारत करण सां हजे अकबरीअ जो थे सवाब। ए मखे सर ईद थी वई जो मिलियो आले जनाब जंहिं जी ज़ियारत करण सां हजे अकबरीअ जो थे सवाब। ए गुलाम नबी असांजो ए गुलाम नबी असांजो दिल रुबाई मान दीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुबहान अल्लाह वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। सुबहान अल्लाह। नाज़रीन असां ब्रेक की तरफ़ अॻियां वधूं था। ट्रांसमिशन में साही जो वक़्तु थी वियो आहे। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भलीकार चवां थी। अज़मत रमज़ान माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन अवां ताईं वक़्तु लाइव पहुचे पई ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। 15 रमज़ान ऐं माशाअल्लाह मिड ऑफ दी रमज़ान जॾहिं माह रमज़ान जो महीनो नसीबु थींदो आहे त काउंटिंग वारा डेज़ ॾाढो जल्दी गुज़री वेंदा आहिनि ऐं उहो लम्हो उहे ॾींहं जेके तमामु सुठा हूंदा आहिनि, ख़ुशी वारा हूंदा आहिनि,
उहो वक़्तु ॾाढो जल्दी गुज़री वेंदो आहे ऐं ॾुखियो वक़्तु इंसानु बार बार उनखे बि काउंट करे रहियो हूंदो आहे। पर छा हूंदो आहे त जॾहिं माण्हू ख़ुशि हुजे थो त उहो वक़्तु कीअं गुज़री वञे थो का ख़बर कोन पवंदी आहे। पर जेको आज़माइश वारो वक़्तु हूंदो आहे उनखे बि इंसानु बार बार काउंट त करे रहियो हूंदो आहे, पर उहो वक़्तु थोरो मुश्किल सां गुज़रंदो आहे, ईअं मूंखे फील थींदो आहे। नाज़रीन, अॼु 15 रमज़ान ऐं मौला इमाम हसन अलैहिस्सलाम रज़ी अल्लाह ताला अन्ह जिन जी विलादत बासादत जे हवाले सां ज़िक्र हलियो पिए, नातिया कलाम ॿुधोसीं। इन वक़्तु ॿिया महिमान आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे, सो बिना देर जे उन्हनि जी तरफ़ अॻियां वधूं था। हिन वक़्तु असांखे जनाब जॉइन कयो आहे मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ ख़ासकेली साहिब, जिन तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। ऐं उनखां अलावा असांखे जंहिं जॉइन कयो आहे ॾाढो सुठो आवाज़ ऐं ॾाढो उन्हनि जो सुठो नालो आहे, माशाअल्लाह, पंहिंजे आवाज़ सां ॼाता ऐं सुञाता वञनि था समूरी सिंध में, दवान अली हाफ़िज़ ग़ुलाम क़ादिर, तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। कीअं आहियो अदा? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? माशाअल्लाह जी, ज़बरदस्त। उनखां अलावा जनाब सां गॾु मौजूदु आहे शुमाइला, ऐं नो डाउट शुमाइला जो आवाज़ बि ॾाढो सुठो, ॾाढो ख़ूबसूरत आहे। शुमाइला, तव्हांखे बि वेलकम चऊं था ऐं तव्हां खां बि नातिया कलाम ॿुधंदासीं। मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ ख़ासकेली साहिबु, अॼु विलादत बासादत आहे इमाम हसन मुजतबा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी, कीअं बयानु फ़रमाईंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी, त रमज़ान मुबारक जो अज़मतनि वारो महीनो, रहमतनि वारो महीनो, बरकतनि वारो महीनो पंहिंजे विच ॾहाके ते पुॼी वियो आहे जी, ऐं हलंदड़ रमज़ान आहे ऐं वक़्त जी ख़बर नथी पए। जीअं मां हींअर ॿुधायो कि सुठो ॾींहुं, ख़ुशी वारो ॾींहुं जल्दी गुज़री वेंदो आहे। आज़माइश वारे ॾींहं खे गुज़रण में वक़्तु लॻंदो आहे, सब्र उनमें करिणो पवंदो आहे। रमज़ान मुबारक जो महीनो, जंहिंमें अॼु जे हवाले सां हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा फ़र्ज़ंद अर्जुमंद हुआ। रमज़ान मुबारक जे महीने जी निस्बत कंहिं हिकिड़े ख़ासि अशख़ास या शख़्सियत न आहे, बल्कि तव्हां पहिरीं रमज़ान खां खणंदा 27 रमज़ान, 28 रमज़ान, 29 ताईं, 30 ताईं, हर रमज़ान जे महीने जे अंदरि कंहिंजी विलादत आहे, कंहिंजी शहादत आहे, कंहिंजे जेको आहे ज़ख़्मी थियण जो ॾींहुं आहे, कंहिंजी क़ुर पाक जी तरतीब लैलतुल क़द्र जो आहे, फ़तह मक्का आहे। उनखां अलावा कई जेके आहिनि शयूं, बदर जो मक़ाम बि 17 रमज़ान ग़ालिबन अचे पहुती आहे। त मक़सदु ईअं कि हीउ जेको महीनो आहे, इन जी हिकु घड़ी जेको आहे असांजे लाइ बरकत ऐं सादत वारी महीनी आहे। कंहिं शाइर चयो हो कि बेज़ुबां को जब वो ज़ुबान देता है तो पढ़ने को वो कुरान देता है, बेज़ुबां को जब वो ज़ुबान देता है तो पढ़ने को वो कुरान देता है, बख्शने पे आए जब उम्मत के गुनाहों को तो तोहफ़े में माह रमज़ान देता है। हीअ रमज़ान जो महीनो मक़सदु ईअं आहे कि असांजे लाइ तमामु घणो बरकतनि रहमतनि वारो महीनो आहे। ऐं हिन रमज़ान मुबारक जी जेकी शख़्सियत आहे, इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु, जेके एॾा बुर्दबार शख़्सियत हुआ, ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जा जेको आहे सूफ़ी बासफ़ा शख़्सियत हुआ, कि जंहिं पंहिंजी दारुल हिकामत सिर्फ़ु 6 महीना कई ऐं 6 महीना हुकूमत में रहण खां पोइ इहो तख़्त जेको आहे यज़ीद ऐं उन्हनि जे जेके आल जी तरफ़ करे छॾियो कि हीउ तख़्त तव्हां ॾांहुं अचे। मूंखे हिन तख़्त जी वजह सां जेको आहे अलाह खां परे कोन्हे रहणो। हिकिड़े पासे जेकॾहिं तख़्त खे रखियो वञे, ॿिए पासे जेकॾहिं ख़ुदाइत रखी वञे, त मां ख़ुदा खे हिन तख़्त खां वधीक अफ़ज़ीलत ॾींदुसि। 6 महीना सिर्फ़ु तख़्त ते रहियो, तारीख़ में अचे थो, वरी उनखे छॾे ॾिनो। हालांकि हज़रत इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दौर में एतिरो फितनो कोन हो जेको इमाम हुसैन जे दौर में फितनो, चाहे हा त तख़्त ते वेही करे सॼी ज़िंदगी, पर हुननि हमेशह जेको आहे हक़ जो साथ ॾिनो, ज़ुल्म सां माॾो अटकायो, मज़लूम जी हिमायत कई करे दुनिया में कामयाबु थी विया, सुरखरू थी विया। त उन सां जेको आहे इमाम हसन खे आख़िर में ज़ेर ॾिनो वियो, उनजी घरवारी जे तरफ़ां तारीख़ में अचे थो। त मक़सदु इहो आले अली ऐं आले बैत हमेशह जेको आहे कूफिन ऐं गद्दारनि जे हथां ई जेको आहे शहीद थियो। हज़रत अली जी तव्हां तारीख़ खणंदा, रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, इमाम हसन जी तारीख़ खणंदा, इमाम हुसैन जी, इन्हनि सभिनी जे पोयां हथु कूफिन जो, सॾाइण वारा कूफी, मुलविस कूफी, गद्दारी पंहिंजनि कई आहे पाण सॾाए करे। मक़सदु हज़रत हिननि अहले बैत सां हमेशह दोखो थियो आहे। ऐं हीअ एॾा अहले बैत जेको आहे सूफ़ी बासफ़ा शख़्सियत हुआ कि जेको माण्हू सॾंदो हो पोइ ॾिसंदा हुआ, उनजी मदद लाइ निकिरी पवंदा, पोइ सोचंदा कोन ही माण्हू कीअं आहे, असां सां छा कंदा। हीअ त इंसानियत जे लाइ, ख़ुदाइत जे लाइ, तरसीद जे लाइ निकिरी पवंदा, पर हमेशह दोखो हिननि शख़्सियतनि खे मिलियो आहे। जी हा, उतां ई असांखे सब्र जी बि तलक़ीन मिले थी, ज़िंदगी जो असांखे दर्स मिले थो, ख़ूबसूरत ज़िंदगी गुज़ारण जो सबक़ मिले थो। अच्छा मुफ़्ती साहब, मां जीअं त ज़िक्र कयो मिड ऑफ द रमज़ान,
ऐं माह रमज़ान जॾहिं ज़िक्र कयूं था हिन महीने जो द सुल्तान ऑफ ऑल 11 मंथ्स पाण चवंदा आहियूं ऐं उहो महीनो जेको तोहफ़े तौर मुस्लमाननि खे नसीब थिए थो कीअं गुज़ारणु घुरिजे माह रमज़ान 15 ॾींहं त गुज़री विया रिमेनिंग 15 डेज़ और 14 डेज़ पाण वटि जेके मौजूदु ॾिसो आहिनि रमज़ान मुबारक खे पूरे साल जे महीननि जो सरदार बणायो आहे बेशक। सिर्फ़ु महीनो कोन्हे इमामुल अंबिया रहमतुल्लिल आलमीन सरकार दौला मोहम्मद मुस्तफ़ा सल्लम ख़ुदि जॾहिं हिन दुनिया में आयो त सभिनी नबियनि जो सरदार बणिजी वियो हाणे जंहिं जंहिं शइ जो तालुक़ु इमामुल अंबिया सां जुड़ंदो वियो अल्लाह उन शइ खे सरदार बणाईंदो वियो जीअं जिब्रील अमीन फ़रिश्तो नबी साईं ते खणी आयो वई त तालुक़ु हुज़ूर सां थियो त अल्लाह जिब्रील फ़रिश्ते खे दुनिया जे सभिनी फ़रिश्तनि जो सरदार बणाए छॾियो हुज़ूर जंहिं शहर मके जे अंदरि विलादत थी जॾहिं तालुक़ु शहर जो मके सां मोहम्मद मुस्तफ़ा सां पियो त अल्लाह नबी जे सदके मके जे शहर खे दुनिया जे सभिनी शहरनि जो सरदार बणाए छॾियो जुमे जे ॾींहं जो तालुक़ु नबी सां थियो त हफ़्ते जे ॾींहंनि जो सरदार रातनि जो लैलतुल क़द्र जी राति जो तालुक़ु हुज़ूर सां पियो त सॼे साल जी रातनि जी सरदार महीनो रमज़ान हुज़ूर ते नादिल थियो तालुक़ु महीने जो पियो त महीननि जो सरदार हजर असवद खे मोहम्मद मुस्तफ़ा चुमियो त तालुक़ु जॾहिं पथर जो हजर असवद जो नबी सां पियो त पथरनि जो सरदार अहिड़ी तरह क़ुर किताब जो तालुक़ु नबी सां पियो त किताबनि जी सरदार उम्मत मोहम्मदी जो तालुक़ु नबी जे हिसे में इहा उम्मत आई त जॾहिं तालुक़ु नबी सां पियो त उम्मत मोहम्मदी सभिनी दुनिया जी उम्मतनि जी सरदार इहा नबी जी सहाबा जी जेकी जमात आहे इन जो तालुक़ु जॾहिं नबी सां पियो त दुनिया जे ॿियनि नबियनि जे सहाबा जी जमातनि जो सरदार बणाए छॾियो ॿिया बि मज़हब वारे की इन दीन इंदल्लाह इस्लाम इस्लाम मज़हब जो तालुक़ु नबी सां जुड़ियो त मज़हबनि जो सरदार माना जंहिं जंहिं शइ जो तालुक़ु हुज़ूर सां जुड़ंदो वियो उहा अज़मत वारी सरदार बणिजी वई ॿियनि सभिनी शयुनि खां फज़ीलत वारी सिर्फ़ु रमज़ान महीनो कोन ॾींहुं राति पथर शहर हर शइ जो तालुक़ु नबी सां जुड़ंदो वियो त अज़मतनि वारी बणिजी वई अहिड़ी तरह रमज़ान जो महीनो बि असां लाइ अज़मतनि वारो महीनो आहे बणिजी वियो इन जे लाइ की हिन जी निस्बत इमामुल अंबिया रहमतुल्लिल आलमीन सां आहे ऐं असांखे घुरिजे की रमज़ान मुबारक जी रहमतूं बरकतूं हासिलु करूं ईअं गुज़ारूं की ॼण असांजी ज़िंदगी जो आख़िरी रमज़ान आहे आईंदे साल असीं रमज़ान में हुजूं या न हुजूं जी सुभान अल्लाह माशाल्लाह अच्छा मुफ्ती साहब रजब अली सिकंदरी अलहज़री साहब असां माह रमज़ान जे महीने जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त चवंदा आहियूं त सब्र वारो महीनो आहे ऐं उन ई तरह जॾहिं ॿियनि महीननि खे ॾिसूं था त असांखे ज़िंदगी जे तमामु सबक़नि में हिकिड़ो सबक़ु सब्र जो बि मिले थो पर असां ॾिसंदा आहियूं प्रैक्टिसिस जेके आम जाम पंहिंजी हिन सोसाइटी में आहिनि उते असांखे सब्र तमामु मामलात में नज़र न ईंदो आहे या घटि घटि तमामु रेयर नज़र ईंदो आहे छा चवणु चाहींदव बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सब्र जो त दामन कंहिं बि सूरत में छॾणो न आहे पर रमज़ानुल मुबारक में जेको अल्लाह ताला जे रज़ा जे लाइ रोज़ो रखियो थो वञे जीअं असां गुज़िरियल प्रोग्रामनि में इहा ॻाल्हि करे बि चुका आहियूं त हीअ रमज़ान जेको आहे सब्र जो महीनो आहे सब्र जो बदिलो जन्नत आहे ऐं इन में रोज़ो रखियो थो वञे ऐं रोज़े रखण खां पोइ जंहिं अल्लाह जे अमरनि खां रुकजण जो हुकुम आहे खाइण पीअण खां पोइ तव्हांजे साम्हूं केतिरी बि बहितरीन खाद खुराक जी शइ मौजूदु हुजे ताम हुजे फल फ्रूट हुजे तव्हांखे केरु ॾिसे बि न दरवाज़ो बंदि हुजे उन जे बावजूद बि तव्हां सब्र कंदव उन्हनि शयुनि खे वापराईंदव न इन जे करे न वापराईंदव त अल्लाह जो अमर आहे त तव्हांखे रमज़ान में रोज़ो रखी सब्र करणो आहे ऐं सब्र जे दामन खे छॾणो न आहे पर जेकॾहिं को ॿारड़ो बि हूंदो आहे त नाबालिग ॿार ते रोज़ो फ़र्ज़ु न आहे पर जेकॾहिं हू रोज़ो रखी उन खां पोइ हुन में बर्दाश्त नथी रहे जेकॾहिं उहो वरी उन रोज़े खे ख़तमु थो करे त उन जे उहो शरीयत जो मुकल्लिफ़ न आहे उन जे मथां कई बि शरई अहकाम जारी अञा न थिया आहिनि त हुन जे मथां को कफ़ारो वग़ैरह बि लाज़िम न थींदो आहे पर इन सूरत में बि जेकॾहिं को ॿारड़ो रोज़ो रखंदो आहे उन जी तबियत निढाल थी वेंदी आहे त उनखे जेकॾहिं वालिद या वालिदा चवंदा आहिनि त हाणे हीअ सभु शयूं पयूं अथई हाणे केरु कोन थो ॾिसे तूं खा को मसइलो कोन्हे तूं न ॾियणो आहे पर उन जे बावजूदि उन जे बि ज़ुबान ते जेके लफ़्ज़ हूंदा आहिनि त न मां रोज़े खे मुकमल कंदुसि अल्लाह जो अमर आहे अल्लाह जो हुकुम आहे यानी उहो रोज़ो इन ॿार खे बि सब्र सेखारे थो छॾे जवान खे बि सब्र थो सेखारे छॾे ऐं जॾहिं इहो ई क़यामत जे ॾिहाड़े इहे रोज़ा इहे नमाज़ूं इहो क़ुर जी तिलावत इहे असांजे शफ़ात जो सबबु बणिबा इंशाअल्लाह अज़ वजल त लिहाज़ा बाक़ी जेके तव्हां जीअं फ़रमायो ॿिया जेके मामला आहिनि
रमज़ान खां अलावा असां में सब्र जी जेका आहे कमी नज़र ईंदी आहे। जी हाँ। सब्र न ॾिठो न पातो वेंदो आहे। त सब्र जो जेकॾहिं असां सब्र जी दामन खे छॾे ॾींदासीं त उन सूरत में असां पंहिंजो ई नुक़सानु कंदासीं। असांजे लाइ पंहिंजे लाइ जेका आहे नुक़सान जो सबबु इहो बणिबो, छो त सब्र हिकिड़ी अहिड़ी अज़ीम नेमत आहे ख़ुदा जे तरफ़ां त जेकॾहिं उनखे माण्हू हर सूरत में क़बूल कंदो ऐं उन ते अमल पैरा थींदो त इंशा अल्लाह ताला उनजो फल उनजो रिज़ल्ट दुनिया में बि मिलंदो त आख़िरत में बि मिलंदो। जीअं हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जो मशहूरु वाक़ियो आहे त हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह हिकिड़े दुहल वॼाइण वारे खे चयो त हिन इहो दुहल वॼाइण जो कमु छॾे ॾे, कंहिं ॿी रिज़्क जे लाइ तो ॿिया ज़राए ख़ुदा पंहिंजे ज़मीन ते कसीर तादाद में मौजूदु आहिनि। अल्लाह जे रिज़्क जे तलाश जे लाइ तूं ॿियो को ज़रियो जेको आहे तलाश कर। त उन जेको आहे कावड़ में अची करे उहो दुहल खणी जो हयो हज़रत बायज़ीद बुस्तामी खे, त हज़रत बायज़ीद बुस्तामी खे ज़ख़्म बि पहुतो ऐं उनजो जेको आहे उहो दुहल बि जेको आहे टुटी पियो, फाटी पियो। त हज़रत बायज़ीद बुस्तामी उनजे बावजूदि जेका आहे गुस्सो न फरमायो, बल्कि उनखे चयूं त ज़ाहि तुंहिंजो नुक़सानु थियो, मां तोखां माज़रत थो कयां। इहे लफ़्ज़ ॿुधी उन शख़्स ॾिठो त तकलीफ़ बि मूं ॾिनी हज़रत बायज़ीद बुस्तामी खे, पर हज़रत बायज़ीद बुस्तामी सब्र जे दामन खे न छॾियो आहे। फिलफोर जेको आहे उहो तौबा ताइब थियो ऐं हज़रत बायज़ीद बुस्तामी जे हथ ते बैयत करे मुरीद थी, चई अॼु खां पोइ कॾहिं बि मां अहिड़ो अमल न कंदुसि जंहिंजे करे जेको आहे कंहिं ॿिए खे नुक़सानु पहुचे, पर जेकॾहिं मूंखे बि केरु तकलीफ़ ॾींदो त मां उन ते सब्र कंदुसि, त इनशा अल्लाह मूंखे बि सब्र जो दुनिया आख़िरत में ज़रूरु अल्लाह ताला समर अता फरमाए। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। मुफ्ती साहब अव्हां जी इजाज़त सां अॻियां वधूं था। ग़ुलाम क़ादिर तव्हां मौजूदु आहियो, अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजे इन सिंध जे सरमोड़ शाइर साईं हज़रत सचल साईं जो उर्स मुबारक हले पियो, उन निस्बत सां सुने सचल साईं जो हिकिड़ो कलाम आहे। सल्लल्लाहु अलैका या या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तो सामो जी सोना साईं हो रखजी अचे शल, तो सामो जी सोना साईं रखजी अचे शल, रहजी अचे वो गादी रहजी अचे शल, रहजी अचे वो मौला रहजी अचे शल, तो सामुझी सुना साईं रहजी अचे शल। है हूंदे हमेशा गॾु असां सां, हूंदे हमेशा गॾु असां सां, ओ दम नथी दे धार, ओ दम नथी दे धार,
तो सामुझी सुना साईं हो रखजी अचे शल आऊं छा जाना हो इश्क मझारा आऊं छा जाना हो इश्क मझारा बिरग बारी बार तो सामुझी सुना साईं हो रखजी अचे शल तो सामुझी सुना साईं हो रखजी अचे शल है बाह सचल जी ओ सुपरी भलो म्या बाग सचल जी ओ सुपरी भलो म्या परती अथव सिरतार है तो सामुझी सुना साईं ओ रखजी अचे शल तो सामुझी मुंहिंजा गादी रखजी अचे शल सुबहान अल्लाह जी माशाअल्लाह माशाअल्लाह उर्स मुबारक अॼु लास्ट डे आहे 3 मार्च खां शुरू थियो 5 मार्च ताईं ऐं दराज़ा में उर्स ऐं सचल सरमस्त जी जॾहिं फ़लसफ़े जी ॻाल्हि कंदा आहियूं त यकीनन हिकिड़ो वॾो फ़लसफ़ो असांखे नज़र अचे थो नाज़रीन वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था पर हींअर लाइव कॉलर शामिल आहिनि उन्हनि खे शामिल कयूं था हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदी जी तव्हांखे भली कार चऊं था आदाब पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां शामिल थिया आहियो भेण अख्तर अली रिंडे ठंडे गुलाम दी मां ॻाल्हायां पियो भली कार चऊं था जी छा चवणु चाहींदव भेण इमाम जे नाले तां सचे था आज मौजूदु तमामु ज़बरदस्त रखियो आहे जो मुंहिंजो हिकिड़ो सुवालु आहे साईं खां त जॾहिं करबला जी जंग थी हुई तॾहिं करबला में उहो वाक़ियो जेको थियो उहो पखी हिकिड़ो जंहिं ॾिठो उहो कहिड़ो पखी आहे ठीकु आहे तव्हांजी महिरबानी तव्हां शामिल थियो हिन ट्रांसमिशन में पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था पोइ डिस्कस वधीक कयूं था तव्हांजे सुवाल खे बि मुफ़्ती साहिब जिन जे अॻियां रखूं था नाज़रीन साही जो वक़्तु थी वियो आहे साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे तव्हां काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर आऊं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी ट्रांसमिशन अवां ताईं इन वक़्तु पहुची रही आहे साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि अच्छा असां उन दौर में रहूं था असां जेकॾहिं अवाइली दौर खां उन पथरनि जे दौर खां जदीद दौर जी जॾहिं ॻाल्हि कयूं था ऐं तारीख़ जो जॾहिं वर्क उथलायूं था अॼु असां वटि सोशल मीडिया आहे ऐं किथे बि को बि वाक़ियो थिए थो का बि ॻाल्हि जिथे बि थिए थी को बि मसइलो मसाइलो डिस्कस थिए थो ऐं सोशल मीडिया जे ज़रिए हर माण्हूअ ताईं ख़बर पवे थी पर हीउ उहो दौरु आहे मां अक्सर चवंदी आहियां त मिसइंफॉर्मेशन ऐं डिसइंफॉर्मेशन असां वटि तमामु घणी आहे ऐं हर माण्हू वटि पंहिंजा अकाउंट्स आहिनि कुझु बि थिए थो तव्हीं छा बि लिखो था उहा ॻाल्हि अथेंटिक हूंदी आहे या न हूंदी आहे इन ॻाल्हि जी असांखे तस्दीक तॾहिं थींदी आहे जॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया ते उहा शइ असांजे साम्हूं ईंदी आहे बिग स्क्रीन ते उहा शइ असांजे साम्हूं ईंदी आहे नेशनल मीडिया जे थ्रू उहा शइ असांजे साम्हूं ईंदी आहे पोइ असां रीजनल मीडिया जी तरफ़ जॾहिं ॾिसंदा आहियूं ऐं तमामु शयूं जेको आहे सो जंहिं अंदाज़ में डिस्कस थींदियूं आहिनि उहे तव्हां ईअं असीं सभु ॼाणूं था अच्छा मुफ़्ती साहिबु चवंदा आहिनि त इहे जेके मिसइंफॉर्मेशन जी पाण ॻाल्हि कयूं था त उहा पहिरीं बि हुई पर तमामु शयूं जेके आहिनि उहे वायरल थियनि थियूं उहा हिन स्क्रीन जे थ्रू थियनि थियूं त हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि जीअं असां वटि कॉलर शामिल थिया उन्हनि चयो त को पखी हुयो जंहिं उहो वाक़ियो ॾिठो इन जे पोयां हक़ीक़त छा आहे बिस्मिल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हिकिड़ी हूंदी आहे भले सुहिणी ॻाल्हि हुजे को कौल भलो ऐं सुहिणो हुजे जी हा ऐं उनखे बयानु कजे त को हर्ज कोन्हे पर बग़ैर दलील जे हा बग़ैर दलील जे उनखे कंहिं ॾे मनसूब करणु जीअं
हैदर कर्रार शेर ख़ुदा हज़रत अली करम अल्लाह वजल करीम तव्हां ॾिसंदा हूंदव त सोशल मीडिया ते को सुहिणो को लिखी इहो हेठां लिखियो ईंदो आहे त हज़रत अली करम अल्लाह वजल करीम जो कौल आहे। हज़रत शेर ख़ुदा जा सभु कौल सुहिणा, सभु सोन जे हरफ़नि सां लिखण जहिड़ा, पर जेसि ताईं तव्हां वटि इन शइ जो दलील न आहे त पोइ हर ॻाल्हि खे तव्हां हज़रत शेर ख़ुदा ॾे मनसूब कीअं था करे सघो। हाणे जीअं सवाल थियो त उहो कहिड़ो पखी हो जंहिं इहो वाक़ियो ॾिठो, मिसाल कंहिं सोशल मीडिया ते चई छॾियो त इहो हुदहुद पखी हो या फलाणो पखी हुयो, त आया ॾिसबो त कंहिं मोतबर किताबनि में इहो हवालो मौजूदु आहे। भला जंहिंजे ज़हन में इहो सुवाल आयो त उहो पखी वाक़ियो ॾिठो त उन पखी उहो वाक़ियो कंहिंखे ॿुधायो, वरी उनखे रिवायत कंहिं कयो, वरी उहो कहिड़े किताब में सियाह सिता जा जेके सही हदीसुनि जा किताब आहिनि किथे बि उन पखीअ जो जेको आहे ज़िक्र कोन्हे त पखी हिन वाक़िए खे ॾिठो या कंहिंसां बयानु कयईं या जेको आहे कंहिं अलाह जे कंहिं बरगुज़ीद बाने कंहिं वलीअ सां हुन हो हम कलाम थियो, उन वलीअ जी या करामत हुई ऐं उनखे इहो वाक़ियो ॿुधायो अथई। अहिड़ी का बि या कंहिं हदीस जे किताबनि खां अलावा बि जेके बि मोतबर किताब आहिनि, तारीख़ जा किताब आहिनि, कंहिं बि उनजो तस्करो न कयो आहे। जेसि ताईं तारीख़ तिबरी मुंहिंजे स्टडी में आहे, तारीख़ इब्न खुल्दून आहे, उन्हनि बि अहिड़ी का बि ॻाल्हि इन पखीअ जे हवाले सां कोन लिखी आहे। हा, नाज़रीन खे इहा गुज़ारिश आहे त सवाल हुजे जो जंहिंमें नॉलेज हुजे, अहिड़ो कंदो त असां तव्हांखे नॉलेज मिलंदी। मसलन तव्हां इहो सवाल करे सघो था त हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु कीअं आया करबला में ऐं सॼो अहलो अयाल वठी आया, छा जंग जे लाइ अहलो अयाल त वठी कोन अचिबो आहे, छा पोइ जेकॾहिं जंग न हुई त पोइ जंग कीअं वाक़ियो थी आया, भला हज़रत इमाम हुसैन अहल बैत अतार शहीद थी विया, उन खां पोइ जेके आहिनि क़ैद करे बाक़ी अहल बैत खे जॾहिं दिमश्क ॾे वठी विया यज़ीद जी दरबार में, त पोइ पोयां जेको हज़रत इमाम हुसैन अली मक़ाम जो जिस्म मुबारक हो या जेको आहे अहल बैत अतार जो जिस्म मुबारक आहे, जेके शहीद थी विया उन्हनि खे कंहिं खयो, कंहिं जनाज़ो पढ़ियो ऐं उहे केरु इन हवाले सां सवाल। हा, मिसाल हाणे हिकिड़ो पुछे त हज़रत मूसा कलीमुल्लाह जो सालो के जे नालो ॿुधायो, हाणे इहा त हाणे जेकॾहिं ज़ाहिर आहे त हज़रत मूसा कलीमुल्लाह जी निकाह जेको थियो हज़रत शुएब अलैहिस्सलाम जी न्याणी सां थियो आहे, जंहिंजो 20 पारे में सूरह कसस में बि तफ़सील सां वाक़ियो आहे, उनजी तशरीह अल्लामा बेज़ावी रहमतुल्लाह अलैह बि फरमाई आहे, अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह बि फरमाई आहे। हाणे उते त हज़रत मूसा कलीमुल्लाह जो सालो त हुयो ई कोन, छो त हज़रत शुएब अलैहिस्सलाम खे हुयूं 2 न्याणियूं। हाणे त अहिड़ो सवाल मुफ्ती साहब बिल्कुलु तव्हां सही पिया चओ, जंहिंमें तालीमात हुजे, जंहिंमें दर्स हुजे, नॉलेज हुजे, अहिड़ो सवाल जेका शइ यूज़फुल हुजे तमामु असांजा ॾिसंदड़ जेके बि व्यूअर्स आहिनि, अहिड़ो माण्हू खे साम्हूं आयो आहे ज़हन में त कहिड़े पखी ॾिठो, इहा सिर्फ़ु हिकिड़ी जीअं कुझु ॻाल्हियूं ईअं अवाम में मशहूरु हूंदियूं आहिनि, ईअं हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि ठीकु आहे। अच्छा मुफ्ती साहब, मुफ्ती आसिफ साहब, तव्हां कुझु ऐड करणु चाहींदव हिन में? बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे, मुतफ़िक़ थियां थो हिन मां ॻाल्हि सां कि इहो नॉलेज वारो सवाल न आहे कि पकड़े पखी ॾिठो, मतलब पखी ये ॾिठो बि सही त हुन में असांखे को तसुरात असांखे को सबक़ त कोन मिलंदो, पखी को मुंहुं सां अची ॿुधायो हूंदो क्या कि इमाम हुसैन हीअं कयो, कंद हीअं कपिजो कयो, ॻाल्हायो छा, मूंखे त ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे माण्हू सवाल किथां था, माण्हू सवाल ईअं बि कंदा आहिनि कि ईसा जो पीउ कहिड़ो आहे, ईसा अलैहिस्सलाम जो पीउ त हो ई, भले सवाल कनि नाज़रीन, तालीमात जे हवाले सां उनजो इल्म जो हुजे, मिसाली उनजो नॉलेज हुजे, जी जेको आहे असांखे उनजे उजागर थियणु खपे। हा, चवंदा आहिनि त सवाल अधु इल्मु आहे ऐं जेको इल्मु रखंदड़ माण्हू हूंदो आहे, जेको शऊर रखंदड़ माण्हू हूंदो आहे, उनजो जेका सवाल जी जेका क्रिएशन हूंदी आहे उहा बि ख़ूबसूरत हूंदी आहे ऐं उहा शइ जॾहिं डिस्कस कई वेंदी आहे त यकीनन उहा यूज़फुल थी करे पोइ वरी अॻियां ताईं स्प्रेड थींदी आहे। सवालनि जो ज़ख़ीरो एॾो वसी आहे यकीनन जो हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह हिकिड़े महफ़िल में जो पहुता त हज़रत इमाम मालिक जहिड़ो शख़्सियत जेके जिन वटि हदीस जो इल्मु, फ़िक़ह जो इल्मु, जेके पंहिंजे वक़्त में हिकिड़ी मशहूर तरीन शख़्सियत हुया, त इमाम मालिक जे साम्हूं जॾहिं अहले इल्म अहिड़ा अची साम्हूं वेठा ऐं सवाल करणु शुरू कयूं त काफ़ी अहिड़ा सवाल आहे जो हज़रत इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह खे फिलफोर उन जा जवाब ज़हन में कोन आहे ऐं पाण फरमायूं ला अदरी ला अदरी ला अदरी, त हिकिड़े शख़्स उथी चयो तव्हांजो हेॾो नालो आहे, तव्हां हेॾा वॾा आलिम आहियो ऐं पोइ तव्हां सवाल नथा ॼाणो,
पाण फरमायूं त जेकॾहिं कंहिं सवाल जो जवाब न अचे उन ते चइजे त मां नथो ॼाणा त इहा बि इल्म जी अलामत आहे। बिल्कुलु तव्हां सही पिया चओ, हर सेकेंड खां पोइ दुनिया तब्दील थींदी आहे, कोई इंसान मुकमल न हूंदो आहे, उहो फुल स्टॉप किथे कोन लॻल हूंदो आहे, हर जॻह ते तव्हांखे सिखण जी ज़रूरत हूंदी आहे, कंटिन्यू जेका हूंदी आहे न, चवंदा आहिनि त तव्हांजी स्टडी ऐं तव्हांजी रिसर्च हमेशह उहो कंटिन्यूटी वारो प्रोसेस हूंदो आहे। नाज़रीन अॻियां वधूं था, शुमाइला असां वटि मौजूदु आहे। शुमाइला तव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं, जी बिस्मिल्लाह कयो। या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। जबी मेरी हो संगे दर तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना। बरोज़े हश्र मेरे इस यकीन की लाज रख लेना। तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह। तुम्हारा हूँ तुम्हारा हूँ तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह। ज़माना छूट जाए रूठ जाए कुछ नहीं परवाह। न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह। न छूटे हाथ से दामन तुम्हारा या रसूल अल्लाह। यही है एक जीने का सहारा या रसूल अल्लाह। जी माशाअल्लाह। नाज़रीन अॻियां वधूं था, ब्रेक जो टाइम थी वियो आहे। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान में शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम वो वापसि अची चुका आहियूं। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत
ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। ट्रांसमिशन अवां ताईं वक़्तु लाइव पहुची रही आहे ऐं घणी देरि नथा कयूं, अॻियां वधूं था। नातिया कलाम पहिरीं ॿुधंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो ग़ुलाम कादिर साहिबनि जो। जी बिस्मिल्लाह। नहीं मैं मल मंगदी मैं तां पैदल वेसां, मैनू ले चल सोहणिया नाले, तेरे जोड़े साफ करण दी खातिर मेरे हाज़र सरदे वाले, जे कोई पूछे सुनते कोनू को जी कौन कंगाले, सरकार बस तलाया आख देवी हो साडे उठियां दी चरवाले, साडे उठियां दी चरवाले, हिन्नत फकीर जो हाल, हिन्नत गरीब जो हाल, सजन तोखे मालूम आहे, ओ मालूम आहे तोखे मालूम आहे, ओ मालूम आहे तोखे मालूम आहे, हिन्नत गरीब जो हाल, सजन तोखे मालूम आहे, हो चई ॿुधाया केतिरो अला, हो चई ॿुधाया केतिरो अला, आर्याणी अगवाल, आर्याणी अगवाल, सजन तोखे मालूम आहे, हिन्नत फकीर जो हाल, सजन तोखे मालूम आहे, हो सुन सचल जो तूं सुपरी अला, हाँ सुन सचल जो तूं सुपरी अला, सुन सचल जो तूं सुपरी अला, साईं लगत सवाल, साईं लगत सवाल, सजन तोखे मालूम आहे, हिन्नत फ़कीर जो हाल, सजन तोखे मालूम आहे।
सुभान अल्लाह हिन त फ़क़ीर जो हाल सॼण तोखे मालूम आहे। अच्छा, लाइव कॉलर आहिनि, पहिरीं उन्हनि खे शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांखे भली कार चऊं था, पंहिंजो नालो ॿुधायो, किथां खां शामिल थिया आहियो? अभी मुंहिंजो नालो मोहब्बत अली आहे ऐं मां खैरपुर खां शामिल थिया आहियां। भली कार चऊं था, छा चवणु चाहींदव? जी अदी मुंहिंजो चवणु इहो आहे, सवाल आहे हिकिड़ो बसि नंढड़ो। हा हा, सवाल पुछो तव्हां। अॼु मुंहिंजो सवाल इहो आहे त जेको हिकिड़ी सूरत में लिखियलु आहे त मुस्लमानो तव्हां संभरी वञो ऐं तव्हां ते यहूदी ऐं निसारा ज़ुल्म कंदा ऐं तव्हां उन्हनि खां अगरि पुछंदव इहो ज़ुल्म छो था कयो त तव्हांखे चवंदा इहो असां अमन कराइण लाइ अमन परस्त आहियूं ऐं असां इहो अमन करायूं था। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। बसि इहो ॿुधायो। ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी। तव्हां ट्रांसमिशन में शामिल थियो। मुफ़्ती साहिबु, यहूदी ऐं नसारा जे हवाले सां क़ुरान पाक में वाज़िब बयानु मौजूदु आहे ऐं सवाल अव्हां ॿुधो आहे, छा चवणु चाहींदव? सवाल थोरो यहूदी ऐं नसारा जंहिंखां जॾहिं तव्हां पुछंदव त तव्हां फितनो छो था कयो त हू चवंदा असीं भलाई जे तरफ़ अचूं था। चवण जो मक़सदु कुझु ईअं ई हुयो। जी बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में बि ईअं ई ऐं क़ुरान करीम में बि आहे त जॾहिं हुननि खे का फ़ाइदे वारी शइ नज़र ईंदी हुई त फ़ौरी तौरु चवंदा हुआ ऐं हुननि जो फ़ाइदो हूंदो हो जंहिं शइ में ऐं उहा इस्लाम में बि उन जी इजाज़त हूंदी हुई त चवंदा हुआ त हीउ इस्लाम त हुकुम ॾिनो आहे, जी हा, असां तॾहिं था इहा अपनायूं, जी असां हिन खे तॾहिं क़बूल कयो आहे। ऐं जेका हुननि जे फ़ाइदे में न हूंदी उन्हनि खे उन खां रोकियो वेंदो हो त चवंदा हुआ त असांजो इस्लाम सां त को तालुक़ु ई कोन्हे, असां त यहूद आहियूं, असांजो यहूद सां तालुक़ु आहे, असांजो तव्हांजे इस्लाम खे असां छो फॉलो कयूं। त यानी हुननि खे फितनो फैलाए दुनिया जे अंदरि ऐं जॾहिं उनखे चयो वञे त तव्हां जेको आहे फितनो न फैलायो बल्कि अमन जी तरफ़ अचो, त हू था चवनि त असां अमन पसंदि त आहियूं। जीअं मुनाफ़िकनि जो बि ज़िक्र पारे सिपारे में आहे त हुननि खे जॾहिं चयो वेंदो हो त वइदा खलो इला शयातीनहिम क़ालू इन्ना माकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन, जॾहिं अलॻि थींदा पारीं जॾहिं मुस्लमाननि सां हूंदा हुआ त मुस्लमाननि खे चवंदा हुआ त असां त ईमान आंदो आहे, तव्हां सां गॾु आहियूं। वरी जॾहिं अलॻि थींदा हुआ पंहिंजे शैताननि सां वञी ॾे अलॻि थींदा हुआ त उन्हनि खे चवंदा असां मुस्लमाननि जी त मज़ाक़ था, उन्हनि खे जे लाइ मज़ाक़ था कयूं। हाणे अमन ॾिसो न त जॾहिं तव्हां इराक ते जॾहिं हमलो थियो त हुननि जे कंहिं मिनिस्टर हिकिड़ी बोतल ॾेखारे चयो त हीउ इराक में ही ज़हरीलो गैस मौजूदु आहे ऐं हुन जो मार हींअर अमेरिका ते पहुचंदो, जेकॾहिं असां इराक ते हमिलो न कंदासीं त हीउ असांखे नुक़सानु पहुचंदो। फौरी तौरु जेको आहे हुननि गैर कानूनी तौरु इराक ते बि ईअं। मुफ़्ती साहिब पाण वधीक कंटिन्यू कयूं था, हीउ हिकिड़ो टॉपिक आहे। लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे असीं शामिल कयूं था। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी, छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, मां तव्हांखे भली कार चवां थी। तव्हां पंहिंजो नालो ॿुधाइजो, किथां खां शामिल थिया आहियो? बाजी शहर कासी अहमद खां हाकिम ज़रदारी पियो ॻाल्हायां। माशाअल्लाह जी, तव्हांखे वेलकम चऊं था, छा चवणु चाहींदव? थैंक यू सो मच बाजी। असांजो सुवाल आहे त नंढड़ा ॿार जेके आहिनि 10 सालनि जा या 12 सालनि जा ज़िद कंदा आहिनि त असां रोज़ो रखंदासीं। जी हा। ऐं उहे रोज़ो रखंदा बि आहिनि, पोइ उन्हनि ते को भरोसो कोन थींदो आहे त तोड़ींदा या छा थोरो उन्हनि जो को नुक़सानु या कुझु आहे, इहो थोरो सही आहे ॿुधाए महिरबानी कंदा। मां माफ़ कजो, तव्हांजो सवाल न सम्झी आहियां, तव्हां ॿीहर रिपीट कजो। बाजी जेका नंढड़ा ॿार हूंदा आहिनि ज़िद कंदा 10-12 सालनि जा त असां रोज़ो रखंदासीं चवंदा आहिनि असांखे वॾनि खे। जी हा। ऐं हालांकि उन्हनि खे रोज़ो रखाईंदा आहियूं, पोइ असांखे उन ते भरोसो कोन हूंदो आहे त रोज़ो तोड़े विझनि त पोइ हिन में माना को गुनाह आहे छा? कारी साहब खे ठीकु आहे, महिरबानी तव्हां ट्रांसमिशन में शामिल थियो। हिन जे हवाले सां ज़िक्र मुफ़्ती साहिब पाण कयो बि आहे, पर ॿीहर बि क्लियर कजो त नंढो ॿार जंहिं ते रोज़ो फ़र्ज़ कोन्हे उहो रोज़ो रखे थो ऐं वरी टोड़े विझे थो त उन ते नाबालिग ॿार जेकॾहिं रोज़ो टोड़ियो त उनजे मथां को कफ़ारो कज़ा वग़ैरह लाज़िम कोन्हे। जी हा। बाक़ी छो हा बुलूगियत शर्त आहे, इस्लाम जा जेके अहकाम लागू थींदा आहिनि उहे बालिग हुजण सां थींदा आहिनि। इन खां पहिरीं जेकॾहिं 10 सालनि जो 8 सालनि जो ॿारु आहे पर तव्हांखे ख़दशो आहे त हिन कीअं नुक़सानु थींदो जेकॾहिं असां हुनखे रोज़े टोड़ण खां रोकींदासीं त तव्हां हुनखे रोकियो न, बल्कि भले जेकॾहिं उहो रोज़ो टोड़े थो त हुन में न उहो गुनाहगार आहे न वालिदैन गुनाहगार आहे। सही हा, इहो ज़िक्र थी वियो। उन्हनि जो क्वेश्चन बि इहो त ॿारु ज़िद करे थो त छा हुनखे असीं मना करे सघूं था या नथा करे सघूं, छो त इहे सभु शयूं प्रैक्टिस में अचनि थियूं, तरबियत में अचनि थियूं।
त इहे नेसेसरी बि हूंदियूं आहिनि न उन बालकपण में। अच्छा मुफ़्ती साहब, जॾहिं असीं ज़िक्र कयूं था यहूदी ऐं नसारा जो ऐं अव्हां एग्ज़ाम्पल बि ॾिनो ऐं उहो विच में बि असां जेको आहे न जॾहिं बि इहो इंतिशार फैलंदे ॾिसंदा आहियूं त ऑन द सोशल मीडिया या असांजी रीजनल मीडिया जी ॻाल्हि कयूं, नेशनल मीडिया जी पाण ॻाल्हि कयूं त असां वटि वॾा टॉक्स हलंदा आहिनि ऐं तमामु शयूं त डिस्कस कयूं वेंदियूं आहिनि ऐं ऑथेंटिक शयूं डिस्कस कयूं वेंदियूं आहिनि। ट्रम्प जॾहिं चवे पियो त मूंखे जेको आहे सो नोबल प्राइज़ खपे ऐं अमन क़ाइमु करण वारो आऊं आहियां, उन खां पोइ बि असां हीउ इंतिशार फैलजंदे ॾिठो आहे। मां चाहींदसि इन हवाले सां बि तव्हां मुख़्तसिर बयानु फरमाइजो। जेकॾहिं फितनो करे को चवे त मां अमन थो कयां, मां अमन मुंहिंजी हिमायत कयो, मुंहिंजी हिमायत कयो, त इहा इन जे फितने ते हिकिड़ी वॾे खां वॾी अलामत आहे, उन वॾे खां वॾो हिकिड़ो दलील बि आहे त इहो ई शख़्स फितना पसंदि आहे। जेकॾहिं हिननि खे अमन पसंदि आहिनि त पोइ असांखे इन शइ जो जवाबु मिलणु खपे त जेकॾहिं हीअ अमन था चाहिनि त अमन था चाहिनि त छा असांजे इस्लामी अहकामनि खे छॾे करे छा हिननि जे कंहिं रूल में कंहिं मासूम ॿारड़े खे मारण जी इजाज़त आहे? जी हा, जी हा मुफ़्ती साहब कंटिन्यू कयूं था, मुआफ़ कजो, कॉल्स जॾहिं अचनि थियूं त चाहियूं था त उन्हनि खे शामिल कयूं, को सवाल हुजे त उनखे बि डिस्कस करे सघूं। हेलो जी अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। अवां ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो? तव्हां शामिल थी चुका आहियो ट्रांसमिशन में, पंहिंजो तारीफ़ करायो ऐं जेको सवाल आहे उहो पुछो। मुंहिंजो तारीफ़ गुलाम हुसैन ख़ासकिली पियो ॻाल्हायां, पुलिस हेडक्वार्टर हैदराबाद मां। ठीकु आहे अदा, तव्हांखे भली कार चवंदा। मुफ़्ती साहब सां इहो पुछिणो आहे त हिकिड़ो माण्हू बीमार आहे ऐं रोज़ो नथो रखियो सघे, हुनखे तकलीफ़ आहे जी, त पोइ उन लाइ छा हुकम आहे? ठीकु आहे, महिरबानी महिरबानी। जी आसिफ़ ख़ासकी अली साहब, मुफ़्ती साहब चाहींदासीं त इन सवाल जो जवाबु अव्हां ॾियो। को माण्हू बीमार आहे ऐं जॾहिं डॉक्टर्स बि हुन कंडीशन में मना कनि था त पोइ छा बयानु फरमायल आहे, असांजी इस्लामी तालीमात कीअं आहे? ॾिसो, हिकिड़ो त बीमार अहिड़ो बीमार आहे कि रमज़ान खां पोइ ठीकु थी वेंदो, ठीकु आहे, पोइ तो रोज़े जी क़ज़ा मोटाईंदो, ठीकु आहे, माफ़ु न आहे हुनखे। पर हिकिड़ो अहिड़ो बीमार आहे जंहिंजे सेहतमंद थियण जी का उमेद न आहे, माना जहिड़ो हिड़ो हूंदो तहिड़ो ई रमज़ान खां पोइ हूंदो, मिड़ी तबियत साॻुणी हूंदी, बीमार हूंदो, पोइ हुनजे लाइ जेको आहे फिदियो आहे, हिकिड़ो हूंदो आहे कफ़ारो। इनमें घणनि माण्हुनि खे मुंझ थी वेंदी आहे, हिकिड़ो हूंदो आहे कफ़ारो, हिकिड़ो हूंदो आहे फिदियो। कफ़ारो हूंदो आहे भञकड़ी, ॾंड, ॾोह, ज़ोरी टोड़े रखी छॾियो, उनखे कफ़ारो चइबो, उहो त इलाही वॾो आहे। पर फिदियो आहे ग़ालिबन 10 मिस्कीननि जो खाधो आहे मुंहिंजे ख्याल में। फिदियो इन ही रमज़ान जे रोज़े जो जेको आहे उहो अधु साह जंहिंखे यानी 300 रुपया, 300 रुपया योमिया आहे फी रोज़े जो। हा, फी रोज़े जो फी योमिया, हा 300 रुपया उहो अदा कंदो। 300 रुपया अदा कंदो, माना उहो फिदियो वन डे ईअं जी हा जी हा जी हा। ठीकु आहे, ओके मुफ़्ती साहब, ऐं ॾाढे सुहिणे अंदाज़ में इहा ॻाल्हि क्लियर थी आहे। ऐं हूअं बि पाण ॾिसंदा आहियूं त आम माना रूटीन में बि तव्हां ॾिसो न, हर घर जा हालात, त हर घर में को न को अहिड़ो पर्सन मौजूदु आहे, उहो तव्हांजो वालिद आहे या तव्हांजी अमड़ आहे, तव्हांजी नानी ॾाॾी आहे, उहे जेको आहे न मेडिसन्स ते हलनि था, 3 टाइम मानी खां पोइ उन्हनि खे मेडिसन्स खाइणियूं ई हूंदियूं आहिनि डॉक्टर जी रिकमेंडेशन सां। ऐं पाण ॾिसंदा आहियूं सिहत ऐं तमामु हालात, त पोइ रोज़ो जेकॾहिं उहो माण्हू नथो रखी सघे त पोइ हुनजो ही हल मौजूदु आहे जेको मुफ़्ती साहिब जिन हिन वक़्तु बयानु करे चुका आहिनि। जी मुफ़्ती साहब, असीं जॾहिं हूअं आम माना ज़िंदगी में बि ॾिसूं था, वॾनि मामलनि खे छॾे करे बि, त कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके इंतिशार फैलाईंदड़ हूंदा आहिनि, कुझु माण्हू हूंदा आहिनि मौक़िया परस्त माण्हू हूंदा आहिनि, ऐं उहे माण्हू मौक़े खे ॾिसी करे उहो इंतिशार फैलाए वठंदा आहिनि। उन्हनि जे लाइ इस्लामी तालीमात छा आहे, क़ुरान पाक में कीअं बयानु थियल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं को शख़्स इंतिशार थो फैलाए ऐं ग़लति अफ़वाहूं थो फैलाए, जंहिंसां क़त्लो गारत जा बि अंदेशा मौजूदु आहिनि, नुक़सानात जा अंदेशा बि मौजूदु आहिनि, उन जे ग़लति अफ़वाह जे करे मुमकिन आहे त इज़्दिवाजी ज़िंदगी में जेके आहिनि अलहदगियूं अची वञनि, यानी मर्द ऐं औरत में अलहदगी अची थी सघे। जीअं जेकॾहिं कंहिं औरत जे मथां तव्हां इल्ज़ाम हणो ऐं उन इल्ज़ाम ते जेसिताईं हो उनखे तहक़ीक़ ताईं पहुचे मर्द, उनखां पहिरीं हो पंहिंजे गैरत ऐं गुस्से में अची करे हुनखे तलाक ॾेई अलहदा करे छॾे, अहिड़नि फितना परवरनि जे लाइ जेको क़ुरान करीम जो में सख़्तु वईद बि आहे। क़ुरान करीम फरमायो त वल फितना तो अशद्दु मिनल क़त्ल,
फितनो क़त्ल खां वधीक सख़्तु आहे, अल्लाहु अकबर। वधीक सख़्तु आहे। ऐं फितनो फैलाए त उन जे लाइ बि क़ुर करीम जेका आहे उनखे बदतरीन इंसान करार ॾिनो आहे। अल्लाहु ऐं सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त फितना परवरनि खे मदीने खां निकाली ॾेई छॾी। सही। जीअं मरवान जो जेको वालिद पीउ हुयो हकम, जी हाँ, उनखे अगरि ज़ाहिरन उहो कलमू पढ़े मुस्लमान हो ऐं नमाज़ूं पढ़ंदो हो, पर उन जे फितने जे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हुकुम फरमायो त हकम खे मदीने खां निकाली ॾिनी वञे। सही। ऐं हकम खे मदीने खां फितने वारे ते कड़ी नज़र रखी वञे, जेके ज़िम्मेदार शख़्स आहिनि जी हाँ, उन्हनि ते कड़ी नज़र रखनि, उन्हनि खे का बि तादीबी सज़ा ॾेई सघिजे थी। बिल्कुलु। तादीबी सज़ा जो मक़सदु ईअं हूंदो आहे त जेकॾहिं कंहिं हिकिड़े खे नुक़सानु ॾिनो आहे ॿिए शख़्स खे ऐं उन खां पोइ हुनखे माफ़ बि करे छॾियो, पर वक़्त जो काज़ी जज हुनखे जेकॾहिं का तादीबी सज़ा ॾियणु चाहे थो तां त ही वरी ॿिए कंहिंखे नुक़सानु न ॾिए, सही त हुनखे का तादीबी मिसाल हिकिड़े शख़्स कंहिंखे नुक़सानु पहुचायो, हुनखे ज़ख़्म पहुचाई ऐं उन खां पोइ हू जेल में बंदि थियो, हुनखे चंद महीना गुज़री विया, जी। उन खां पोइ जंहिंखे ज़ख़्म पहुचाई तकलीफ़ हुनखे माफ़ करे छॾियो। हाणे तादीबी सज़ा जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल इहा त मिसाल हो 4 महीना जेल में रहियो आहे। हाणे जज हुनखे जेको आहे भले हुन माफ़ बि करे छॾियुसि, हाणे जज हुनखे 4 महीननि जी अरेस्ट थियण वारे ॾींहं खां वठी हुनखे सज़ा थो ॿुधाए त हिनखे 4 महीना सज़ा आहे। हाणे जीअं उहो सज़ा ॿुधाईंदो त ज़ाहिर ॻाल्हि आहे 4 महीना त उहो रही चुको आहे जेल में, सही, उहो आज़ादु त थी वेंदो, पर इहा हुनजे लाइ हिकिड़ी तादीबी सज़ा हूंदी जेका हमेशह का यादि रखी वेंदी वर्कनि में त हिनखे जेका आहे काज़ी जे तरफ़ां सही, जज सही। जे तरफ़ां हिकिड़ी सज़ा ॾिनी वई। ठीक है मुफ्ती साहब, ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे। शुमाइला, थैंक यू सो मच, तव्हां आयो, तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हांजे हुजण सां बि यकीनन असांजी इहा ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में असांजे व्यूवर्स ताईं पहुती। नाज़रीन, ट्रांसमिशन कंटिन्यू आहे ऐं ट्रांसमिशन में हिन वक़्तु असीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं पिया। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु हुजिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था आज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन जंहिंसां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। अॻियां वधूं था, ट्रांसमिशन ख़ूबसूरत अंदाज़ में अव्हां ताईं पहुचे पई ऐं नातिया कलाम पेश कंदा ग़ुलाम क़ादिर जी। बिस्मिल्लाह। चंड रोज मदीने खां थो लंघी, मुंहिंजा सॼणनि खे त सलाम ॾिजां, है चंड रोज़ मदीने वींदो आं, मुंहिंजा सॼणनि खे त सलाम ॾिजां, है दिलड़ी दीवानी अव्हाले ओ चे जाए सजण खे याद करे, चे जाए सजण खे याद करे, ॾाढो तोले मांदो आहे मिठा, ही पेश मुंहिंजो त कलाम कजां, चंड रोज़ मदीने वींदो आं, मुंहिंजा सॼणनि खे त सलाम ॾिजां।
हे खोड़ ज़माने दुखड़ा ॾिना हिन ओ कोने मुंह में सघण जी सघ साईं ओ नाहे मुंह में सघण जी सघ साईं ॾाढो सिंध में ॾुखायल आहियां मां ही सूर सजण सां वञी सलजा चंड रोज़ मदीने वींदो आं मुंहिंजा सजणनि खे त सलाम ॾिजा कंदा शाल क़बूल ही न्यापो मुंहिंजो हिन सूमरे फ़क़ीर सिकायल जो ओ हिन सूमरे लतीफ़ सिकायल जो हे ॾाढो तोले मां दो आहियां मिठा मुंहिंजा पिरियनि खे त पैगाम ॾिजा चंड रोज़ मदीने वींदो आं मुंहिंजा सजणनि खे त सलाम ॾिजा सुभान अल्लाह जी सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत कलाम इलाही ख़ूबसूरत आवाज़ अॻियां वधूं था मुफ़्ती साहब आसिफ़ साहब तव्हां खां मां पुछणु चाहींदमि त असीं ॾिसंदा आहियूं त काफ़ी माण्हू हूंदा आहिनि जेके जिन जो हथु ॾाढो तंग हूंदो आहे ऐं इहे शयूं डिस्कस बि थींदियूं आहिनि नंढियूं नंढियूं शयूं आहिनि पर मां चाहींदसि हिन ते तव्हां ज़रूरु ॻाल्हाइजो त कंजूस हुजणु हथु तंग हुजणु इस्लाम इन बाबति कीअं बयानु फरमाए थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सखी अल्लाह जो दोस्त है बुखल अल्लाह के नापसंद है सखावत भी हिकिड़ी सिफ़त है जी बहादुरी हिकिड़ी सिफ़त है ताली इल्म हिकिड़ी सिफ़त है ईअं अल्लाह ताला सखावत भी हिकिड़ी सिफ़त के इंसान जे अंदरि रखंदो आहे जेको सखी हूंदो आहे उनजो कॾहिं बि जेको आहे जेको हथु ख़ाली न थींदो आहे ऐं सखी जेको आहे कॾहिं बि परेशान न थींदो आहे उनजो कॾहिं बि जेको आहे खीसो ख़ाली न थींदो आहे जेको अल्लाह जे ॾिने मां माण्हुनि खे ॾिए थो अल्लाह ताला उनखे बि कॾहिं छॾंदो न आहे उस्मान रज़ी अल्लाह ताला नो खे सखियुनि जो सरदार चवनि था कि केॾो अल्लाह जे रस्ते में ॾींदो हो हिकु दफ़ा हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबूक जो ग़ालिबन मक़ाम आहे हुज़ूर फरमायो कि अॼु अवां जे माल जी इस्लाम खे ज़रूरत आहे पंहिंजो हिसो मिलायो त उस्मान रज़ी अल्लाह ताला नो उथी बीठा फरमायो या रसूल अल्लाह ऐं सोठ तुंहिंजे रस्ते ते अल्लाह जे रस्ते ते क़ुर्बान थो करां ऐं सामान सिधो यानी सामान लदल सोठ त नबी पास फरमायो जज़ाक अल्लाह उस्मान वरी नबी साईं फरमायो आहे ॿियो को मोमिन मर्द मुजाहिद जेको इस्लाम जी मदद करे वरी अदा उस्मान उथी बीठो फरमायो सोठ अल्लाह जे रस्ते ते क़ुर्बान थो करां ऐं सामान लदल जेके उठ अल्लाह जे रस्ते ते ॾियां थो 3 दफ़ा ईअं थियो 4 दफ़ा 400 5 दफ़ा 5 दफ़ा बाद उस्मान रज़ी अल्लाह ताला नो उथी बीठो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ग़ालिबन के अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नो फरमायो कि उस्मान ॿिए खे बारो ॾींदे या अकेलो ई जन्नत खणी वेंदे त हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला नो फरमायो कि इन खां वधीक पसंदीदा कहिड़ो माल आहे कि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा वञनि माल उस्मान जो हुजे ज़बान मोहम्मद मुस्तफ़ा जी हुजे ऐं अल्लाह जे रस्ते में क़ुर्बान कंदो वञा इन खां वधीक को महबूब माल न आहे त मक़सदु इहो आहे अबू तलहा जो वाक़ियो बि ईंदो आहे लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफ़िक़ू मिम्मा तुहिब्बून कि अल्लाह ताला फरमायो कि पंहिंजी सभ खां पसंदीदा शइ मुंहिंजे रस्ते ते क़ुर्बान करो त अबू तलहा पंहिंजो बहितरीनु माल जेको बाग़ हुयो मदीने जे अंदरि अल्लाह जे रस्ते ते क़ुर्बान करे छॾियो त मक़सदु इहे कि साहबा इकराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहि मजमईन त कबाईंदा कोन हुआ असांजे अंदरि आहे इहा ॻाल्हि कि असीं अल्लाह जे नाले ते जेकॾहिं शइ ॾींदा आहियूं त उहा शइ जेकी असांजे इस्तेमाल में हली हली घसी घसी चपल थिए बूट थिए या मिसाली ॻाल्हि कपिड़ा थियनि जेके हाणे असीं पंहिंजे पाण जा लाइक़ न आहियूं असीं कोशिशि कंदा आहियूं अल्लाह जे रस्ते में ॾियण जो इनखे सखी न चइबो आहे सखी उनखे चइबो आहे कि जेको पाण पातो
उहो ई बहितरीनु क़िस्म जो कपिड़ो अलाह जे रस्ते ते क़ुर्बान कयो। जेको सूट पाण पाए, बूट पाण पाए, उहो जेको पंहिंजे पाण खे पसंदि हुजे उहो अलाह जे रस्ते में ॾे, जेको पाण खे पसंदि न आहे त उहो खणी करे अलाह जे रस्ते में ॾेई छॾे, उनखे सखी न चइबो आहे। जी हा, जी हा। मुफ़्ती साहब वॾी अॻ में ॾाढो सुठो मिसाल ॾिनो ऐं ॻाल्हियुनि में इहा ॻाल्हि निकिती त असां वटि न शॉप्स हूंदा आहिनि, देने वाले कपिड़े लिखियलु हूंदो आहे, मथे हेॾी वॾी टैग लाइन लिखियलु हूंदी आहे, त पोइ तव्हांखे जेको ॾियणो आहे त तव्हीं उतां वठी करे ऐं तव्हां जेको आहे सो ॾियो था। पर हक़ीक़त में ख़ूबसूरत अमल बि इहो आहे त इंसानु जेको पंहिंजे लाइ पसंदि करे उहो पंहिंजनि जे लाइ पसंदि करे। तव्हां जंहिंखे अज़ीज़ मञो था ऐं जेकॾहिं तव्हां कंहिंजे मथां चवंदा आहिनि न त उहो कर्टसी में अची करे बि तव्हां जेकॾहिं कंहिंखे ॾियो था त उहा ई शइ पसंदि कयो जेका तव्हां पाण पाइणु पसंदि कयो था, पाण खाइणु पसंदि कयो था, पाण इस्तेमालु करणु पसंदि कयो था, त इंसान जी ज़ात जो हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत अमल हूंदो आहे। अच्छा मुफ़्ती साहब, रजब साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदसि, धोखेबाज़ी जे हवाले सां मां चाहींदसि त बयानु फ़रमायो। को बि मामिलो आहे, नंढो आहे वॾो आहे, धोखेबाज़ी करणु हिकिड़ो ॾाढो बुरो अमल मञियो वेंदो आहे, सो इस्लाम जी तालीमात असां वटि छा मौजूदु आहे? बिस्मिल्लाह। क़ुरान करीम में अल्लाह ताला फरमायो त इहे काफ़िर अल्लाह खे धोखो ॾियणु था चाहिनि, पर इहे धोखो अल्लाह खे नथा ॾियनि, दर हक़ीक़त पाण खे धोखो था ॾियनि। अल्लाह यानी धोखे ॾींदड़ खे ख़ुदा बदतरीन शुमार कयो आहे। ऐं धोखे ॾींदड़ जेको आहे ॿिए खे जेको धोखो थो ॾिए, त जेकॾहिं अल्लाह जे बंदे खे धोखो थो ॾिए त उन बंदे सां ख़ुदा गॾु आहे, ख़ुदा जी कुवत ऐं ताक़त गॾु आहे, त धोखे ॾींदड़ कॾहिं बि कामयाबु न थींदो, बल्कि अल्लाह जे तरफ़ां ज़िल्लत ऐं रुसवाई उनजो मुक़दर बणिजी वेंदी ऐं उहो कॾहिं बि उन मां बची ऐं छुटकारो नथो हासिलु करे सघे। ऐं धोखे ॾींदड़ जो जेको धोखो ॾिए थो ऐं दुनिया में अल्लाह जी मख़लूक खे, त क़यामत जे ॾाड़े उन सां बि इहो ई हाल ऐं हशर हूंदो, त उनखे जन्नत ख़ूबसूरत जन्नत ॾेखारी वेंदी, जन्नत ॾेखारे करे हू ख़ुशि थींदो त इहा जन्नत अल्लाह से फरमाईंदुसि तो मुंहिंजे ॿारनि खे दुनिया में कीअं धोखा ॾिना, वॾा वॾा सुहिणा सुहिणा ख्वाब ॾेखारे, त कॾहिं कंहिंखे कारोबार जो जेको आहे आसरो ॾेई उन खां माल लुटी, कॾहिं कंहिं ॿिए तरीक़े सां जेको आहे तो माण्हुनि खे धोखो ॾिनो, कॾहिं रिश्ते जे हवाले सां तो धोखो ॾिनो, त अल्लाह ताला फरमाईंदो त हाणे हीअ जन्नत तोखे पसंदि आहे, त माण्हू चवंदो पसंदि आहे, रब फरमाईंदो त न तुंहिंजे लाइ इहा जन्नत न आहे, जीअं तूं धोखो ॾींदे हिन दुनिया में माण्हुनि खे, मुंहिंजी मख़लूक खे, हीअ जन्नत तुंहिंजे लाइ न आहे, हीअ फ़क़ति तोखे ॾेखारी वई, तुंहिंजो जेको ठिकाणो आहे उहो जहन्नम में आहे। हाणे धोखे जे करे जेकॾहिं माण्हू जन्नत खां महरूम बणिजी वञे त पोइ बाक़ी रहियो छा? ऐं क़ुरान करीम सख़्ती सां मना बि फरमायो आहे, मुंहिंजे सुहिणे दिलबर मुहम्मद मुख़्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि हिन शइ खां मना फरमाए, धोखे ॾींदड़ खे हुज़ूर पसंदि न फरमाया, जंहिंखे मोहम्मद पसंदि न करे त न उनखे दुनिया में को पसंदि कंदो, न आख़िरत में उनखे को बचाए सघंदो, त बहितर आहे त धोखे खे तर्क करे ऐं तौबा ताइब जेकॾहिं कंहिं धोखा कंहिंखे ॾिना आहिनि। नाज़रीन जे ख़िदमत में इहा हिकिड़ी गुज़ारिश आहे त उन पहिरें गुनाह खां तौबा ताइब थियो ऐं हमेशह जे लाइ तौबा जो मक़सदु इहो हूंदो आहे त या अय्युहल्लज़ीन आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा, तौबतन नसूहा या जो मक़सदु इहो हूंदो आहे त जेको तव्हां गुनाह कयो था उन खां ईअं तौबा कयो त वरी ज़िंदगी में वरी उनखे तव्हां रिपीट न कंदो, वरी उहो गुनाह कंदव न, त पोइ उहा तौबा अल्लाह जे दरबार में क़बूल हूंदी। बेशक बेशक, चवंदा न नियतुनि ते दारो मदार आहे, त रब इंसान जूं नियतूं ॾिसंदो आहे ऐं इंसान जॾहिं अस्तग़फिरुल्लाह करे थो ऐं रब खां जॾहिं मुआफ़ी घुरे थो त उहा नियत काउंट थींदी आहे। ईअं न आहे त टेम्पररी ऐं उहे टेंटेटिव कुझु डेज़ आहिनि त इंसान जेको आहे सो कुझु कमनि खां पोइ ते हटे थो ऐं स्टेप बैक करे ऐं वरी तव्हीं जेको आहे सो उहे सभु शयूं कयो था, त असांजी इस्लामी तालीमात इलाही हक़ीक़त में ख़ूबसूरत आहे। चवंदा आहिनि किथे किथे, अच्छा मुफ़्ती साहब ईअं ॿुधंदा आहियूं पढ़ंदा आहियूं, चवंदा आहिनि त दीन ॾाढो मुश्किल आहे, ॾाढा रूल्स ऐं रेगुलेशन्स आहिनि, ॾाढियूं पाबंदियूं आहिनि, इन इहा हिकिड़ी स्टेटमेंट हूंदी आहे, कंहिंजी बि थी सघे थी, मां चाहींदसि तव्हां इनखे कीअं क्लियर कंदो, तव्हांजी छा स्टेटमेंट हूंदी? दीन मुश्किल कोन्हे, दीन खे मुश्किल चवणु या जेकॾहिं जेके दीन जा अहकामात आहिनि जेकॾहिं उहे कंहिंखे सम्झाया वञनि, कंहिंखे चइजे नमाज़ पढ़ो चए ला इकराह फिद्दीन, क़ुरान करीम जा इहे लफ़्ज़ आहिनि 83 पारे जा सूरे बक़रा जा, चए त दीन में त का ज़बरदस्ती आहे ई कोन, जेकॾहिं कंहिंखे चइजे शराब न पी हो चए ला इकराह फिद्दीन, दीन में का ज़बरदस्ती कान्हे, दीन भला असांखे ज़ोरी थो चए था नमाज़ पढ़ो, इनखे
जेका आहे दुश्वारी न चइबी आहे, बल्कि इहे त ख़ुदा जा अहकाम आहिनि। सुभान अल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन जेके असांजे मथां हुकुम लाज़िम फरमाया आहिनि, पंहिंजा जेके इस्लाम जा अरकान आहिनि उहे असांखे पूरा करणा आहिनि। बिल्कुलु। ऐं उन्हनि जे पूरे करण में का बि दुश्वारी न आहे। दुश्वारी उन सूरत में हुजे जेकॾहिं तव्हांजे मथां 24 कलाकनि में 50 नमाज़ूं फ़र्ज़ हुजनि हा, पोइ चइजे हा त हाणे तव्हां मुश्किल में पइजी विया। जेकॾहिं हिकिड़ो रमज़ान महीनो न बल्कि तव्हांजे मथां 12 महीना रोज़ा फ़र्ज़ हुजनि हा, पोइ चवां त इहा दुश्वारी आहे। जेकॾहिं को चवे त मिसाल नमाज़ जेकॾहिं नमाज़ में जेकॾहिं का सूरत पढ़े थो, मिसाल जेकॾहिं हुन सूरत वञी पढ़ी वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा, त पोयां वारो नमाज़ी चए त तव्हां जेका पेशमाम खे तो जेका मुश्किलात पैदा करे छॾी आहे, ला इकराह फिद्दीन, दीन में ज़बरदस्ती न आहे, त इनखे त ज़बरदस्ती कोन चइबो आहे। ज़बरदस्त यानी दुश्वारी इहा आहे त मिसाल हिकिड़े सहाबी सगोरे नमाज़ जी जॾहिं इमामत कराई त हुन सूरे बकर जी तिलावत शुरू कई, 2.5 पारा आहे तक़रीबन। त उन में ॿियनि मुस्लमाननि साहबनि सगोरनि हुज़ूर जे दरबार में अची अर्ज़ु कई, या रसूलल्लाह हिन फलाणे साहबी जेका आहे फजर जी नमाज़ में तिलावत कई आहे सूरे बकर, उनखे हुज़ूर घुरायो। हुज़ूर फरमाइश त माण्हुनि खे तकलीफ़ न विझ। सही। जेकॾहिं तोखे इबादत जो एतिरो ई शौक़ु जेकॾहिं वधीक आहे, जेकॾहिं तूं वधीक करणु चाहीं थो, त जॾहिं तूं तना हुजी पोइ जेतिरी तो में इस्तिताअत ऐं ताक़त आहे त तूं उनखे कर। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह। मुफ्ती साहब बेहद ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो आहे। असीं पहिरीं ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था ऐं पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन साथ मौजूदु आहे इन ट्रांसमिशन में टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे बि अरवली कार चवां थी, अज़मत रमज़ान में माह रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ख़ूबसूरत अंदाज़ में ट्रांसमिशन हिन वक़्तु नवां ताईं पहुचे पई ऐं ख़ूबसूरत आवाज़ शामिलु कंदासीं गुलाम कादिर जो। जी अदा बिस्मिल्लाह। नातिया कलाम ॿुधंदासीं अव्हां खां। छा चूंड आहे, छा ॿुधाईंदव? मनक़बत आहे बिस्मिल्लाह अमर जे शान में। वाह वाह। मां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾींदो आहियां। जी जी। त अखियुनि जो क़दुरु माण्हू अखियुनि जिन वटि अखियूं न आहिनि न उन खां पुछा करे त अखियूं छा आहिनि। सही ॻाल्हि आहे। माण्हू तव्हांखे सही ॿुधाईंदो, अखियुनि जो क़दुरु ॿुधाईंदो। या वरी ॿाहुनि जो क़दुरु उन माण्हूअ खां पुछा कजे जंहिंजूं ॿाहूं बाज़ू जंहिंजा न हुजनि। ईअं ई जिन वटि अमड़ न आहे न उन्हनि खे अहसासु आहे त अमड़ जो शान छा आहे। सो जीजल जे शान में हिकिड़ी मनक़बत आहे। हयात आहिनि, रब साईं उन्हनि जो सायो उन्हनि जे सिरनि जे मथां सलामत रखे। बिस्मिल्लाह। हो मुझी जी जलमा तुझे वे खां पोइ मूंखे माण्हू यतीम सॾींदा अथई। हो मुंहिंजी जी जलमा तुंहिंजे वे खां पोइ मूंखे माण्हू यतीम सॾींदा अथई। तो जहिड़ो प्यारो तो जहिड़ो प्यारो मोहबत मूंखे भाउर भेणियूं न ॾींदा अथई। मुंहिंजी जी जलमा तुंहिंजे वे खां पोइ मूंखे माण्हू यतीम सॾींदा अथई।
है मुझी जी जलमा तुझे वे खापो मुखे मानू यतीम सदीदा चई है वडे दी हूँ खुदा जे दिसंदो ओग कजे दन के दिसी रुवंदो हो भला कपड़ा पेरन मल जुजुतियूं हो मुझा पैर उघाड़ा सड़दा थई मुझी आयल मां तुझे वे खापो मुखे मानू यतीम सदीदा चई है मुझी जी जलमा तुझे वे खापो मुखे मानू यतीम सदीदा चई है तुझो दादलो हो ही निसार ओ मुखा विसरे नथो तुझो प्यार इहो प्यार मोहब्बत के खां घुरा इन प्यार ले नैण ही वसंदा थई मुझी जी जलमा तुझे वे खापो मुखे मानू यतीम सदीदा चई मुझी जी जलमा तुझे वे खापो मुखे मानू यतीम सदीदा चई अल्लाह अकबर सुठो आवाज़ माशाअल्लाह जेकॾहिं केरु पुछे सभ खां वॾो सरमायो केरु आहे त बिलाशुबा पाण सभु जवाबु ॾींदासीं त सभ खां वॾो सरमायो वालिदैन आहिनि इंसान ज़िंदगी में रिश्ता ठाहे वठंदो आहे रिश्ता जोड़े वठंदो आहे पर वालिदैन जहिड़ो रिश्तो दुनिया में ॿीहर कंहिंखे बि कोन मिलंदो आहे माउ जी मोहबत माउ ई करे सघे थी वालिद जहिड़ी शफ़क़त उहो वालिद ई करे सघे थो अव्हां कंहिंखां बि दुआऊं वठो कंहिंसां बि ख़ूबसूरत अंदाज़ में हलो पर जेका दिलि सां दुआ वालिदैन ॾींदा आहिनि न ओड़ी दुआ ॿियो केरु कोन ॾेई सघंदो आहे जेतिरो दिलि सां वालिदैन अव्हां जे लाइ फ़िक्रमंद हूंदा आहिनि न दुनिया में को बि अहिड़ो रिश्तो न आहे जेको उन तरह अव्हां सां निभाए सघे सो मुफ़्ती साहब पहिरीं कॉलर आहिनि उन्हनि खे शामिलु कयूं था पोइ अॻियां वधूं था हेलो जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम पहिरीं तव्हांखे साईं खे ख़िदमत में सलाम पेश कंदासीं सभिनी महिमाननि खे वालेकुम अस्सलाम जी पंहिंजो नालो ॿुधायो किथां खां शामिलु थिया आहियो मोहम्मद इकबाल बम्बरो छोर उमरकोट खां वाह वाह तव्हांखे भली कार चऊं था ख़ुशि आहियो ठीकु आहियो अल्लाह अल्लाह जा करम आहिनि फर्स्ट क्लास प्रोग्राम तमामु ज़बरदस्त हले पियो ट्रांसमिशन तमामु साफ़ सुथरी हले पई असां वटि उमरकोट ऐं जे आसपास इलाइक़नि में जी जी महिरबानी शामिलु थिया आहियो छा चवणु चाहींदव नंढड़ो सुवाल इहो हो त ख़तम क़ुरान शरीफ़ जो अक्सर पंहिंजो रमज़ान शरीफ़ जी 27 जेका आहे क़दुर शब क़दुर ते इहो बख़्शियो वेंदो आहे जेकॾहिं 2 टे सिपारा रहिजी वञनि था त उहे बाद में माण्हू बख़्शिराए सघे थो उन्हनि जी अहमियत थोरी वधीक थींदी या अॻु में कराए वठूं ओॾी राति महिरबानी महिरबानी तव्हां शामिलु थियो हिन ट्रांसमिशन में सवाल जो जवाबु वठूं था जी मुफ़्ती साहिब इहो भला कीअं पॉसिबल हूंदो जी 27 रमज़ानुल मुबारक जी राति शब क़दर जी राति आहे जेकॾहिं उन में मुकमल करे ऐं उहो ख़तम शरीफ़ बख़्शियो वञे जी त उनजो सवाबु बिला शुबा जंहिंखे क़ुरान करीम फरमायो त लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर लैलतुल क़द्र जी राति 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे
जंहिंजी इबादत हिकिड़ी राति जी 1000 महीननि खां अफ़ज़ल हुजे त जेकॾहिं उन में को अमल कबो त उनजो सवाब बि ओतिरो ई आहे। यानी हिकु राति जी इबादत 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे त उन राति जेकॾहिं तव्हां ख़तम शरीफ़ मुकमल करे तव्हां बख़्शो त इहो अफ़ज़ल तरीन अमल आहे। पर जेकॾहिं सिपारा रहिजी विया ऐं पोइ बख़्शई त इन में को हर्ज कोन्हे, का कबाहत कोन्हे, पोइ बि बख़्शे थो सघे। पर क़ुरान करीम त ॾिसंदा आहियो त पूरो साल हम वक़्तु हर वक़्तु माण्हू पढ़ंदो बि आहे ऐं उनजी जेका आहे उहो बख़्शराईंदो बि पियो आहे। जीअं जंहिंजो जेको उमूमन ईअं हूंदो आहे त जंहिंजे विसाल जो जेको ॾींहुं हूंदो आहे उन ॾींहुं जेको आहे एतमाम बि कयो वेंदो आहे, ख़तम शरीफ़ पढ़ाया वेंदा आहिनि ऐं जेको आहे उन ॾींहुं जेको आहे बख़्शरायो वेंदो आहे। त कयो बि ॾींहुं जेको आहे मुक़ररु कोन्हे इस्लाम में त हिन ॾींहं ते तव्हां क़ुरान शरीफ़ बख़्शरायो, हिन ते न बख़्शरायो। यानी पूरे साल में जंहिं घड़ी जंहिं महिल जंहिं वक़्तु तव्हां बख़्शराइणु चाहियो बख़्शराए सघो था। बाक़ी लैलतुल क़द्र जी त फ़ज़ीलत ई पंहिंजी आहे जेका हुज़ूर अलैहिस्सलाम जे सदके अल्लाह ताला असांखे अता फरमाई आहे त उन वधीक बहितरीन। हा, जीअं मुफ़्ती साहिबु हिकिड़ो मिसाल त ईद जे ॾींहुं ई कबी आहे, ॿिए ॾींहं ते ईद जो ॿियो ॾींहुं हूंदो आहे। सो माह रमज़ान जा ॾींहं इलाही ख़ूबसूरत हूंदा आहिनि ऐं केतिरा सिपारा बचंदा। मिसाल जे तौर ते जेकॾहिं थोरो सोचिजे त 2 खां 3 सिपारा ई बचंदा त उहो कोशिशि करे उन्हनि ॾींहंनि में जेकॾहिं पूरा करे छॾिजे त ॾाढो ख़ूबसूरत रहंदो आहे। अच्छा नाज़रीन, असां वरी ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ कंटिन्यू कयूं था। आज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। तव्हां काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर वेलकम चऊं था अज़मत रमज़ान में ऐं अज़मत रमज़ान सां साथ टपाल मेज़बान जो मौजूदु आहे। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। मुफ़्ती साहिबु प्रोग्राम जॾहिं स्टार्ट कंदा आहियूं ट्रांसमिशन त डिस्कशन कंदे कंदे ख़बर कोन पवंदी आहे, टाइम जेको आहे सो पंहिंजे इख़्तिताम ते पहुची वेंदो आहे। सो वक़्त जूं घड़ियूं वधीक इजाज़त कोन थियूं ॾियनि ऐं डायरेक्टर साहिबु जिन बि चवनि पिया त मैसेज वठो। सो मुफ़्ती रजब अली सिकंदरी अलज़हरी साहिबु पहिरीं अव्हां खां मैसेज वठंदासीं, पोइ मुफ़्ती साहिबु आसिफ़ साहिब जी तरफ़ वधूं था। नाज़रीन जे ख़िदमत में इहा गुज़ारिश आहे त धोखे ॾियण खां बचो। जी हा, कंहिंखे बि धोखो न ॾियो, छो त धोखो हिकिड़ो कबीह तरीन अमल आहे जंहिंसां अल्लाह जो नाराज़पो बि थींदो आहे। जेकॾहिं अल्लाह जे नाराज़पे खां तव्हां बचणु था चाहियो त पोइ दुनिया वारनि सां जेकॾहिं तव्हां सुहिणो सलूक कंदो त वरी उन दुनिया वारनि जो जेको ख़ुदा आहे रब उहो तव्हां सां सुहिणो सलूक कंदो। सुभान अल्लाह जी, माशाअल्लाह, इलाही सुठो मैसेज, ख़ूबसूरत मैसेज मुफ़्ती साहिब जन जो। मुफ़्ती मोहम्मद आसिफ़ ख़ासकी साहिबु छा मैसेज हूंदो? आवाम खे इहो हिकिड़ो मैसेज आउं ॾींदोसां की अल्लाह ताला इंसान जे मथां 2 हक़ फ़र्ज़ु कया आहिनि, हिकिड़ा हुकूकुल्लाह में ईंदा आहिनि, हिकिड़ा हुकूकुल इबाद में। जी हा, ऐं इहो अक्सर चवंदो आहियां तक़रीरनि में वाइज़नि में की हुकूकुल्लाह अल्लाह जा हक़ आहिनि ऐं उहो अल्लाह ताला उन्हनि जे अंदरि जेकॾहिं कमी कोताही थिए थी त रब ॼाणे बानो ॼाणे माफ़ थी सघनि था। उहो तव्हांजो असांजो मैटर न आहे। जानो मैं जानूं मेरा खुदा जाने, अरे लोगो तुम्हारा क्या, मैं जानूं मेरा अब्दा जो मशहूरु कलाम है। ठीकु है, त ही हुकूकुल्लाह आहिनि, उन में कमी कोताही पहिरीं ॻाल्हि त करणु न खपे, पर जेकॾहिं थी वञे त उन में अल्लाह ताला माफ़ु करे सघे थो। आउं चवां थो हुकूकुल इबाद में कंहिं बि हद ताईं कमी न थिए। ॿारनि जा हक़, माइटनि जा हक़, पाड़े वारनि जा हक़, दोस्तनि जा हक़, ज़िना, कूड़, ठगी, फराड, बेईमानी, बेअसी, दिलि ॾुखाइण ऐं चुगली हणणु, मक़सदु ही सभु आउं सम्झां थो 80% हुकूकुल इबाद सां वाबस्तु आहे। असांजी ज़िंदगी 20% हुकूकुल्लाह में आहे। ऐं असीं जेकॾहिं हुकूकुल इबाद वरी उहो आहे न जेकॾहिं अवां हुकूकुल इबाद में कमी कोताही थी वई त क़यामत जे ॾींहुं रब फरमाईंदो जेसिताईं बानो ख़ुदि माफ़ु न करे मां रब माफ़ु न कंदुसि। त मक़सदु असांजो जेको अॼुकल्ह जो ज़वाल जो सबबु इहो आहे की असां हुकूकुल इबाद खे मज़बूती सां पकड़ियो, हुकूकुल इबाद खे छॾे ॾिनो आहे। हक़ बाननि जा सभु जेको आहे खसे करे असीं जेकॾहिं रब खे राज़ी करणु ईंदासीं त रब राज़ी कोन थींदो। रब राज़ी तॾहिं थींदो जॾहिं रब जे हवाम हुकूक ऐं बाननि सां जेको आहे ख़ुशि थींदा त रब तव्हां सां ख़ुशि थी वेंदो। तव्हां इहो पैसे जे पैगाम जो असांखे हुकूकुल इबाद जी पाबंदी ज़रूरु कयो। माशाअल्लाह माशाअल्लाह, ज़बरदस्त सुठो ख़ूबसूरत मैसेज अवां जो। सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां। तव्हां आयो, तव्हांजे हुजण सां ट्रांसमिशन सुहिणे अंदाज़ में असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुती आहे। नाज़रीन, मूंखे ॾींदव इजाज़त ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव। हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो
रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। हीउ जेको वक़्तु हूंदो आहे सॼो ॾींहुं इंसानु सब्र में गुज़ारींदो आहे। चवंदा आहिनि त फास्टिंग डज़ नॉट मीन त बुख ते या उञ ते रहण जो नालो रोज़ो आहे, पर पोइ इंसानु चाहींदो आहे त तमामु अमाल बि असांजा सुठा हुजनि ऐं उन खां पोइ हिकु ख़ूबसूरत अंदाज़ में दुआ बि इंसानु घुरंदो आहे। पंहिंजी दुआउनि में ज़रूरु यादि कजो। इंशाअल्लाह सुभाणे गॾु आहियूं, वेंदे वेंदे नातिया कलाम अव्हां ताईं पहुचाईंदासीं ऐं आवाज़ु हूंदो हाफ़िज़ ग़ुलाम क़ादिर जो। जी बिस्मिल्लाह। गुबारो चल बानी बानी बारो चल बानी बानी ओ छोरी छड़ मैं ओ छोरी छड़ मैं छपरे अला बारो चल बानी बानी बारो चल बानी हो जान जेगड़ो जग में अलाम्या ओ जान जेगड़ो जग में अलाम्या नागे को सानी सानी नागे को सानी ओ छोरी छड़ मां छपरे अला बारो चल बानी हो पानी भरी दस पिरियल जो अला ओ पानी भरी दस पिरियल जो अला पोरियत परचाणी परचाणी पोरियत परचाणी ओ छोरी छड़ मां छपरे अला बारो चल बानी हो दियूं शाहो लतीफ चवे अला लालू लाल लतीफ चवे अला ईदुम आर्याणी आर्याणी ईदुम आर्याणी हो छोरी छड़ मां हो छोरी छड़ मां छपरे अला बारो चल बानी जी लतीफ होशल सिंधड़ी आबाद हो जई अला।